रहीम अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे विढ़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी त सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। हमेशह जीअं खोड़ सारी दुआऊं अवां जे लाइ दुआउनि सां ई प्रोग्राम जो स्टार्ट वठंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ख़ुशि आबाद रखे, पंहिंजनि सां हुजो, हमेशह ख़ुशि हुजो, ठीकु हुजो। ऐं अॼु जो जेको ॾींहुं आहे 5 अगस्त आहे। जॾहिं 5 अगस्त जी ॻाल्हि कंदा आहियूं त पाण सभु ॼाणूं था त 5 अगस्त यौम इस्तिहसाल आहे, द डे ऑफ एक्सप्लाइटेशन। ऐं जॾहिं पाण यौम इस्तिहसाल जी ॻाल्हि कंदा आहियूं त पाण कश्मीर जी ॻाल्हि करियूं था, यानी 5 अगस्त उहो ॾींहुं जॾहिं कश्मीर जे रूह खे आइन जी ज़ंजीर में ॿधो वियो। नाज़रीन, 5 अगस्त उहो ॾींहुं जॾहिं कश्मीर जी रूह खे ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो। 5 अगस्त भारत जी नाम निहाद जमहूरियत जो हक़ीक़ी चहिरो बेनकाब थियो। 5 अगस्त रत में ॿुॾल उहो सिज जेको कश्मीरियुनि जी आज़ादीअ जो ऐलान बणिजी पियो। 5 अगस्त हक़ घुरण वारे कश्मीरीअ खे ॾोहारी बणायो वियो। ऐं छा असां अव्हां इन दर्द खे महसूसु करे सघूं था त हक़ घुरण वारे कश्मीरीअ खे जॾहिं ॾोहारी बणायो वञे थो त उन ते केतिरो ज़ुल्म, केतिरो जबर ऐं केतिरी बर्बरियत थिए थी। कंहिं बि क़ौम खे ज़ुल्म ऐं उन ते बर्बरियत करण जो कंहिंखे हक़ न आहे, पर पाण सभु ॼाणूं था त इंडिया जो कश्मीर ते तमामु घणो ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे। पाण सभु ॼाणूं था त उते तमामु बेइंतिहा ज़ुल्म थिए थो। इस्तिहसाल जो ॾींहुं उहो ॾींहुं आहे जॾहिं कश्मीर जे आवाज़ खे बंदूक सां दॿाइण जी कोशिश थी। ऐं इहो सिर्फ़ु हिकु ॾींहुं न आहे, पर इहा हिकु पूरी तारीख़ आहे जंहिंजी बुनियाद ते अॼु हिन प्रोग्राम खे आउं कंडक्ट कंदसि। ऐं मां चाहींदसि त असां थोरो उन हिस्ट्री ते बि ॻाल्हायूं, पर ख़ासि तौर ते असांजो मुदो अॼु जे प्रोग्राम जो इहो आहे त असां कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ते ॻाल्हायूं, उते थींदड़ बर्बरियत ते ॻाल्हायूं, उते थींदड़ जबर ते ॻाल्हायूं ऐं उनजो आवाज़ु बणिजी सघूं। पाण हमेशह इहे स्लोगन्स ॿुधंदा आहियूं त कश्मीर बनेगा पाकिस्तान, पर उनजे पोयां असां छा करे रहिया आहियूं? असां हर ॾींहं ते इहो आवाज़ु उथारियूं था। ऐं वाक़ई में को हिकु ॾींहुं न आहे 5 अगस्त उहा मुहर न लॻल आहे इन ॾींहं ते त सिर्फ़ु इन ॾींहं ते ई असांखे ॻाल्हाइणो आहे कश्मीर जी आज़ादी जे लाइ, पर एज़ अ पाकिस्तानी असांखे हर ॾींहुं जिथे बि असांखे का जॻह मिले थी, जिथे बि असां सम्झूं था त असांखे ॻाल्हाइणु खपे, त उते ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। 5 अगस्त जॾहिं भारत जे आइन जो कफ़न ढके कश्मीरियुनि जो गलो दॿायो वियो। इस्तिहसाल जो ॾींहुं रुॻो हिकु तारीख़ नाहे, इहो कश्मीरियुनि जे ज़ख़्मनि ते चिटियल ज़ुल्म जी मस आहे। 5 अगस्त ही इस्तिहसाल जो ॾींहुं आहे। पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि सां गॾु सीनो ताणे बीठी आहे। 5 अगस्त इस्तिहसाल जो ॾींहुं आहे। पाकिस्तानी हर ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीरियुनि जी आवाज़ बणियल रहंदा। ऐं जॾहिं बि 5 अगस्त जे ॾींहं ते पाण प्रोग्राम कंडक्ट कयो आहे ऐं इहो शर्फ़ बि नसीबु थियो आहे त काफ़ी टाइम खां 5 अगस्त जो प्रोग्राम हिन मेहरान टीवी जी स्क्रीन तां अव्हां ताईं पहुचायो वियो आहे। ऐं हमेशह कश्मीरियुनि जे हक़नि बाबति पाण ॻाल्हायो आहे। ऐं मां ॿीहर चवंदमि ऐं मां बार बार इहा ॻाल्हि चवंदसि त जिथे बि हुजो ऐं जेका बि स्क्रीन अव्हां ताईं अव्हां वटि मौजूदु हुजे ऐं अव्हां सम्झो था त उन जे ज़रिए आवाज़ अव्हां आला इदारनि ताईं पहुचाए सघो था, आम माण्हू ताईं पहुचाए सघो था, त अव्हां ज़रूरु ॻाल्हायो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। पहिरियों सीट ते जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि इमरान अली नुनारी साहब, एसोसिएट प्रोफेसर आहिनि। ऐं जेकॾहिं मां ॻाल्हि करियां थी उन्हनि जे डिपार्टमेंट जी पॉलिटिकल साइंस, द यूनिवर्सिटी ऑफ सिंध में पाण जनाब पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। मां ज़रूरी इहो चवणु चाहींदमि त उन्हनि जो प्रोफाइल ॾाढो वॾो आहे ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में असां उन्हनि जे पूरे प्रोफाइल ते त ख़ैर कोन ॻाल्हाए सघिया आहियूं, पर उन्हनि सां डिफरेंट प्रोग्राम्स त करे चुका आहियूं। सो अॼु हिन टॉपिक ते ख़ासि तौर ते यौम इस्तिहसाल ते ॻाल्हाईंदासीं। दिलि जी गहराई सां इमरान साहब तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। Thank you sir for your presence. Yes, अॻियां वधूं था। ॿियो नंबर सीट ते जनाब मूंसां तनवीर सिद्दीकी साहब मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि कजे थी त पाण प्रोफेसर आहिनि। प्रोफेसर साहब जिथे पंहिंजूं सर्विसिस ॾिनियूं आहिनि गवर्नमेंट सिंध कॉलेज ऑफ कॉमर्स, पाण पॉलिटिकल साइंस पढ़ाईंदा रहिया आहिनि। ऑफिशियल सर्विसिस खे हिन वक़्तु 2-3 ॾींहं थिया आहिनि त उन्हनि गुड बाय चयो आहे, पर मां हमेशह चवंदी आहियां जेके रिटायरमेंट वठंदा आहिनि त पोइ उन्हनि जो एक्सपीरियंस बि उन तरह ही हूंदो आहे। सो सर, दिल की गहराई से आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, थैंक यू वेरी मच।
थैंक यू सो मच सर, आप आए हैं। मैं समझती हूँ कि जब भी आप मौजूद रहते हैं तो बड़ी ख़ूबसूरती से प्रोग्राम हमारे तमाम व्यूवर्स तक पहुँचता है। पाण जनाब माशाल्लाह सां रेडियो कंपेयर भी आहिनि ऐं ॾाढा बहितरीनु ॾाढा सुठा रेडियो कंपेयर आहिनि। हिस्ट्री सां हिननि जो ॾाढो लगाव आहे, पॉलिटिकल साइंस हिननि जो सब्जेक्ट आहे। हमेशह ई हिननि सां जॾहिं बि प्रोग्राम थियो आहे हिस्ट्री जो हिकिड़ो टच ॾींदा रहंदा आहिनि, हिस्ट्री ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। सो अॼु बि मां सम्झां थी त प्रोफेसर्स जॾहिं प्रोग्राम में मूं वटि मौजूदु आहिनि त प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त अव्हां ताईं पहुचंदो। ऐं 5 ऑगस्ट यौम इस्तिसाल जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त कुझु सेकेंड्स जी अॼु जे प्रोग्राम में ख़ामोशी बि कंदासीं। मूंखे ब्लैक हीअ तव्हां पटी बि ॾिसंदा हूंदव, अॼु जे ॾींहं खे पाण ब्लैक डे बि चवंदा आहियूं। सो कश्मीरी भाइरनि जे लाइ असां थोरी देरि जे लाइ ख़ामोशी इख़्तियार कंदासीं, उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम खे अॻियां वधायूं था ऐं अॼु जंहिं टॉपिक खे असां रखियो आहे उन सां रिलेटेड ई इमरान साहब तव्हांजी तरफ़ वधणु चाहींदसि। असां जॾहिं यौम इस्तिसाल जी ॻाल्हि कयूं था ऐं जॾहिं कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म जबर ऐं बर्बरियत जी ॻाल्हि कयूं था, सो कीअं तव्हां अॼु जे प्रोग्राम में पंहिंजो मौक़िफ़ रखंदव? वॾी महिरबानी। 5 अगस्त बिल्कुलु तव्हां दुरुस्त फरमायो, हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं माना कानून दफ़न थी वियो। ब्लैक डे बि हुनखे चऊं था, इस्तिसाल जो ॾींहुं बि चऊं था ऐं यकजहतीअ सां माना यानी पेश करण लाइ कश्मीर जी आवाम सां गॾु बीहण लाइ हीउ ॾींहुं माना मल्हायूं पिया असां। 2019 5 अगस्त जो ॾींहुं हुयो जॾहिं 370 आर्टिकल नंबर 370 यानी जंहिंमें स्पेशल स्टेटस ॾिनो वियो हो कश्मीर खे, उनखे ख़तमु कयो वियो। यानी उन्हनि जो हिकिड़ो जेको राइट हुयो उनखे वायलेट कयो वियो, ख़तमु कयो वियो। ऐं 2019 खां वठी अॼु ताईं उहो न थी सघियो आहे, न ई वरी। हालांकि उन लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स, प्रोटेस्ट न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में ऐं ख़ुदि इंडिया जे अंदरि ई जेकर ॾिठो वञे त कश्मीरनि सां बीहण लाइ हीउ ॾींहं खे मल्हायो वञे थो एज़ अ ब्लैक डे तौर ते। ऐं मूं कल्ह ई ताज़ो इंटरव्यू ॿुधी रहियोसि कांग्रेस जे तरफ़ां, जेकी अपोज़िशन पार्टी आहे इंडिया जी, उहे बि ॾींहुं मल्हाइनि पिया। ऐं उन्हनि 1 अगस्त खां वठी 21 अगस्त ताईं इहे ॾींहं यानी इन द प्रोटेस्ट एहजाज तौर ते मल्हाईंदा। उन में मुख़्तलिफ़ उन्हनि सेशन्स रखिया आहिनि जंहिंमें 5 अगस्त एज़ अ ब्लैक डे बि उहे मल्हाए रहिया आहिनि। यानी इहो ॾिठो वञे सिर्फ़ु पाकिस्तान में ई न, जीअं चवंदा आहियूं कश्मीर बनेगा पाकिस्तान, मां त नंढपिण खां ॿुधंदो अचां पियो। हींअर त हाणे प्रोफेसर थी विया आहियूं, यूनिवर्सिटी में पढ़ायूं पिया, कश्मीर ते ॻाल्हायूं पिया, कॉन्फ्रेंसिस अटेंड थियनि थियूं, पर नंढपिण खां वठी असां ॿुधूं पिया त कश्मीर बनेगा पाकिस्तान, या पाकिस्तान हमेशह हुन सां गॾु रहियो आहे। त अपोज़िशन पार्टी जहिड़ो उतां जा ई जेकॾहिं ब्लैक डे तौर ते मल्हाइनि पिया त ॾिसो त माना केतिरी बर्बरियत आहे मोदी गवर्नमेंट जी। हुनजी RSS पार्टी उहा बि एक्सट्रीमिस्ट आहे। मोदी ऐं नातिनयाहू इसराइल जी, जीअं असां लास्ट प्रोग्राम में बि ॻाल्हि कई, हिकिड़ी सोच आहे। तंहिं करे कानून जॾहिं इहो असां ख़तमु था कयूं, इन मोदी गवर्नमेंट ख़तमु कयो 370 आर्टिकल, त यानी कश्मीरनि जा हक़ सभु खसे वरिता उन कानून खे कफ़न पहिराए छॾियो। बिल्कुलु एग्ज़ैक्ट तव्हां वर्ड यूज़ कया। ऐं उन्हनि जे हक़नि ते हिकिड़ो धाड़ो हुयो, लताड़ हुई। हा, उन में छा थी सघे, उन जा असरात वरी नेगेटिव आहिनि ॾाढा। उहो ईअं थी सघे थो हाणे यानी को बि माण्हू इंडियन हुजे, ॿियो हुजे, उते यानी आबाद थी सघे थो। हिकिड़ी चवंदा जीअं चवंदा आहियूं डेमोग्राफिक चेंजिस, यानी डेमोग्राफिक चेंजिस आणणु चाहिनि था उहे। उन्हनि खे माइनॉरिटी में तब्दील करणु चाहिनि था, मेजॉरिटी खे कश्मीरी मेजॉरिटी में आहिनि। ऐं उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मां ईअं चवंदुसि त उहो कश्मीर हिकिड़ो जेल थी चुको आहे। हिकिड़ो जेल हूंदो आहे जंहिंमें माना पाबंदी हूंदी आहे, ॿियो माण्हू उते इन नथो थी सघे। ऐं मूंखे अॼु बि यादि आहे 2019 वारो टाइम, 5 अगस्त खां पोइ फौरन यूरोपियन कंट्रीज़, ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट ऐं
ॿिया जेके सोशल वर्कर ऐं मीडिया जा माण्हू हुआ, इंटरनेशनल मीडिया जा, उहे कश्मीर विज़िट करणु चाहिनि पिया। सही। ऐं मोदी गवर्नमेंट उन्हनि खे इजाज़त न ॾिनी। सही। राहुल गांधी उन टाइम बि जेको अपोज़िशन पार्टी जो लीडर हुयो बीजेपी जे ख़िलाफ़ु, उहो वञणु पए चाहियो पंहिंजी टीम सां गॾु, कश्मीर जो विज़िट करणु पए चाहियो त हालात ॾिसां उते छा आहिनि कश्मीर में, माण्हू कीअं था रहनि, छो उते फ़ौज मुसलत थी चुकी जी, ऐं जेको माण्हू ते पाबंदी हुई, मीडिया ते पाबंदी हुई, त उनखे बि इजाज़त न ॾिनी वियो, उनखे वापसि मोकिलियो वियो। यानी हिकिड़ो जेल बणायो वियो ऐं उन खां पोइ नयूं मुख़्तलिफ़ हटकंडा, मुख़्तलिफ़ पॉलिसियूं जेके कश्मीरियुनि जे ख़िलाफ़ आहिनि, उहे मोदी गवर्नमेंट यूज़ कंदो रहे थो। मोदी जीअं सर ॻाल्हि एक्सट्रीमिस्ट आहे हिकिड़ो, हुनखे ख़ासि चिड़ आहे मुस्लमाननि लाइ, छो उनजा मिसाल ॿिए इंडिया जे अंदरि बि मौजूदु आहिनि, गुजरात में बि मौजूदु आहिनि। गुजरात खे जॾहिं साड़ियो वियो ऐं जेको आहे त मस्जिदनि जी बेहुरमती कई वई, ऐं हाणे बि इहे ख़बरूं ॾिसूं पिया जेके त रोज़ जेको मस्जिद जो ख़तीब आहे या मस्जिदनि जी बेहुरमती कई वञे पई, मुस्लमाननि जो क़त्लेआम कयो वञे पियो, उन्हनि जो इंडिया में ख़ुदि जीअण जंजाल कयो वियो आहे। कश्मीर में त ज़ुल्म ऐं बरबरियत आहे, ऐं इहो कश्मीरियुनि जो हिकिड़ो बेसिक राइट आहे, फंडामेंटल राइट आहे सेल्फ डिटर्मिनेशन जो, ऐं उन्हनि खे मां चवां थो कश्मीर खे, जम्मू कश्मीर खे ख़ासि स्टेटस ॾिनो वञे, जीअं गुजरात जो आहे, ॿियनि जो आहे। अवाम त मुस्लमान आहे न उते मेजॉरिटी, ॿी त का न आहे, त उन्हनि खे सेल्फ डिटर्मिनेशन ॾिनो वञे। ऐं बाल हींअर कोर्ट में आहे कंहिंजे में, यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइज़ेशन में, ऐं कश्मीर अहिड़ो इशू आहे जेको मां चवंदुमि अनएंडिंग गेम आहे, हिकिड़ी अनएंडिंग इशू आहे, अनएंडिंग एजेंडा आहे, नज़र जेके हींअर अचे पई। ऐं ख़ासि तौर ते मोदी गवर्नमेंट का एक्सपेक्टेशन नथा रखी सघूं त को उते को सुठी पॉलिसी आणींदो या को सुठा इक़दामात कंदो, नो। त कश्मीर जे करे ई, ऐं कश्मीर खे असां सॾियूं था त बोन ऑफ कंटेंशन अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, रीढ़ जी हॾी पाकिस्तान लाइ, इंडिया जे विच में जेको आहे। त जेके बि जंगियूं थी चुकियूं आहिनि, ऐं 3 जंगियूं असांजियूं वॾियूं थी चुकियूं आहिनि, 1947 जेकी पहिरीं जंगी लॻी, फौरन असां आज़ादु थी वियासीं, पर असां जंग में मुब्तला थी वियासीं, क़ौमूं ॿई जंग में मुब्तला थी, लीडर्स, अमुन ख़तमु थी वियो। इहो वजह हुई ख़ासि हिन जी कश्मीर। बिल्कुलु सर, इमरान साहब 1947 वरी 65 में 71 में बि उन जंग, पर हाणे वरी मोदी गवर्नमेंट उन जी आड़ में मुख़्तलिफ़ स्क्रिमेचिस, यानी नंढा नंढा झगड़ा, या जीअं मई में जेको वाक़ियो उथायो वियो, उन खां पोइ पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻायो वियो ऐं हिकु मुख़्तसिर जंग लॻी। पर इहा मुख़्तसिर जंग 1965 71 47 खां वधीक ख़तरनाक हुई, छो जो न्यूक्लियर 2 ताक़तूं हुयूं ऐं मोदी जी मोदी जो जेको माइंड सेट आहे, जेकी हुनजी आइडियालॉजी आहे, सोच आहे, उहा तमामु नेगेटिव आहे। ऐं इन करे ई जल्दी ट्रंप गवर्नमेंट अमेरिकन सदर ट्रैकड़ी करे उन में मुदाख़लत कई ऐं इन जंग खे रोकियो। हालांकि मोदी अॼु बि ज़िद ते आहे, इन ॻाल्हि नथो वञे त अमेरिकन सदर का बि ट्रैकड़ी न कई, उन जो को बि मुदाख़लत न आहे। ऐं उन जे पुठियां हिकिड़ी वरी स्टोरीज़ आहिनि वरी ॿियूं जंहिंमें मोदी चिड़ियल आहे, छो त हार आहे। साहब पाण वधीक कंटिन्यू कयूं था, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम, कॉल ड्रॉप थी चुकी है, सो अग्यां वधूं था। तनवीर सिद्दीकी साहब, आपकी तरफ बढ़ना चाहूँगी। जब हम कश्मीर की बात करते हैं, क्यों ये एक चीज़ वाज़ेह ज़ाहिर होती है कि ये मसला जो सालों से चलता आ रहा है, क्या ये मसला सदियों तक चलता जाएगा? जी प्लीज़। असल बात ये है कि ये मसला जो है डेलिबरेटली पैदा किया गया है, और इस मसले की वजह से पाकिस्तान और इंडिया जो है वो 3 जंगें लड़ चुके हैं, और रिसेंटली अभी जो हम जिसे मार्का हक कहते हैं वो भी हुआ है। डायरेक्ट या इनडायरेक्ट अगर हम देखेंगे तो इसका बैकग्राउंड कश्मीरी है, ठीक है जी। अब सवाल ये पैदा होता है कि ये मसला कैसे सॉल्व होगा या सदियों तक चलता रहेगा। इंडिया की जो पॉलिसी है ना, वो पॉलिसी ऐसी है कि वो नस्ल परस्ताना है, वो किसी और कौम को एक्सेप्ट वहाँ की जो मेजर हिंदू कम्युनिटी है उसके अलावा किसी को राइट्स देने के लिए तैयार नहीं है। जैसा कि आज हम यौम इस्तेसाल मना रहे हैं, तो सर ने भी इसका थोड़ा सा बैकग्राउंड बताया कि इंडिया का जो कॉन्स्टिट्यूशन है ना, वो तमाम लोगों को अलग अलग राइट्स देता है, और उन्हीं में से 35A और 370 ये 2 जो आर्टिकल्स हैं, ये 2 आर्टिकल्स कश्मीर को स्पेशल वैल्यू देते हैं। उस वैल्यू को भी उन्होंने ख़त्म कर दिया,
और उसके जो इफेक्ट या इम्पैक्ट्स जो भी आएंगे या आ रहे हैं वो एक अलग बात है। तो अगर इंडिया चाहता ना कि इस मसले को सॉल्व कर दे तो इस तरह की जो ना एक्टिविटी नहीं करता कि पूरे कॉन्स्टिट्यूशन के अंदर जो अमेंडमेंट करके उसने और कश्मीर की जो एक स्पेशल जो कंडीशंस थी उसको उसने ख़त्म कर दिया। नतीजा क्या है? नतीजा ये है कि वहाँ पर वो लोग चाहते हैं कि जो वहाँ की पॉपुलेशन है उसकी जो डेमोग्राफी कह लें या उसका कहना चाहिए कि बैलेंस कह लें कि वो इम्बैलेंस हो जाए और वहाँ पर मुख्तलिफ इलाके के लोग आ जाएं। अब सवाल ये पैदा होता है कि जब ऐसी सूरत हाल होगी तो दोनों मुल्क जो है वो पीछे तो नहीं हटेंगे। राइट अगर देखा जाए तो कश्मीर जो है ना बेसिकली वो हमारा पार्ट है। आप उसे कल्चरल वाइज देखें, लैंग्वेज वाइज देखें, जैसे इमरान साहब ने कहा रीढ़ की हड्डी, बिल्कुल वो है। क्योंकि जिस तरह हम देखते हैं ना कि शर्ट के अंदर कॉलर होता है जी। तो कश्मीर जो है ना पंजाब का कॉलर है और पंजाब दामन है। तो अब पाकिस्तान और इंडिया के दरमियान जो है वो पहाड़ों की जंग नहीं है बल्कि मेन इशू जो है वो है पानी का, कि हमारे जो वाटर रिसोर्सेज है ना वो कश्मीर से हैं। तो अब ये प्रॉब्लम जो है इसको सॉल्व करने के लिए यूएनओ ने भी कोशिश की, क्योंकि इस मसले को हम यूएनओ में नहीं लेके गए बल्कि इस मसले को वहाँ के फर्स्ट जो प्राइम मिनिस्टर थे पंडित जवाहरलाल नेहरू वो इसको मसले को लेके गए और उनका ऑडियो और वीडियो मौजूद है जिसमें उन्होंने ड्यूरिंग द स्पीच ये प्रॉमिस किया कश्मीरियों से कि आप थोड़ा सा ठंडे हो जाएं, मैं आपसे वादा करता हूं कि आपकी मर्जी के मुताबिक कश्मीर के अंदर जो है फैसला किया जाएगा, रेफरेंडम किया जाएगा और जैसे आप चाहेंगे। पाकिस्तान ने उस बात को जो सिक्योरिटी काउंसिल्स की जो रेजोल्यूशंस थी ना वो 48 की और 49 की दोनों को एक्सेप्ट किया और हम आज तक उन दोनों रेजोल्यूशंस को फॉलो कर रहे हैं और हमारी डिमांड यही है कि आप रेफरेंडम कराएं, इस्तिस्वाब राय कराएं और कश्मीरियों से मालूम करें कि वो इंडिपेंडेंट रहना चाहते हैं, पाकिस्तान के साथ आना चाहते हैं या इंडिया के साथ आना चाहते हैं। अब सवाल ये पैदा होता है हम तैयार हैं इस मसले को सॉल्व करने के लिए, लेकिन इंडिया नहीं चाहता ये आर्टिकल्स को रिमूव करना और प्लस मुख्तलिफ दहशत गर्दी की वहाँ एक्टिविटीज करना, वहाँ के लोगों के बेसिक जो राइट्स हैं उसको वायोलेट करना और बहुत सारी एक्टिविटी है, वहाँ की पॉपुलेशंस की जो फिगर है उसको तब्दील कर देना। ठीक है, अब एक मसला और ये भी है कि इसके अंदर चाइना की भी इन्वॉल्वमेंट है, लद्दाख का जो एरिया वहाँ चाइना की भी थोड़ी सी इन्वॉल्वमेंट है। तो मैं यही कहता हूँ कि ये मसला जो है इंडिया की हट धर्मी की वजह से पेंडिंग में चला जा रहा है। हम तो तैयार हैं, यूएनओ भी तैयार है, उसने भी 52 में और 57 में आई थिंक 2 लोगों को यहाँ भेजा था कि क्या ये सारा एरिया रेफरेंडम के लिए तैयार है। हमने उस वक्त भी यूएनओ को प्रॉमिस किया कि यस हम तैयार हैं, लेकिन इंडिया ने दोनों दफा जो है ना वो रिजेक्ट कर दिया कि हमारे वैली के हालात ऐसे नहीं है। प्लस फिर जब हम इसको बातचीत के जरिए सॉल्व करना चाहते हैं, लेकिन 1964 में इंडिया ने क्लियर अपनी पार्लियामेंट लोकसभा के अंदर एक रेजोल्यूशन के जरिए कहा कि ये तो हमारा अनब्रेकेबल अटूट अंग है, इस पर कोई डायलॉग्स नहीं होंगे। आप अगर हिस्ट्री देखेंगे तो हमें क्लियर पता लग जाएगा कि हम तो तैयार हैं इस मसले को सॉल्व करने के लिए, वो तैयार नहीं। अब इसके लिए साल लगे, मेरा ख्याल 78 साल हो चुके हैं इस बात को, अब सदियां भी लगेंगे, क्योंकि ये पाकिस्तान की कोई इज्जत का मसला नहीं, बेसिकली ये हमारे पानी का मसला है और पाकिस्तान की जो जमीन है ना उसको पानी चाहिए। स्पेशली पंजाब जो है वो आपको मालूम है कि पूरा इंडिया का जो पंजाब है और हमारा जो पंजाब है ये बिफोर पार्टीशन अनाज घर कहलाता है। पूरे इंडिया को जो ना यहीं से जो है ना वो कहना चाहिए ग्रहण जाती है। तो अब वो चाहता ही है कि पाकिस्तान को जो है पानी भी ना दिया जाए, कश्मीरियों को राइट्स को भी किल कर लिया जाए और इसलिए वो ये चाहता है कि किसी भी तरीके से यहाँ से कब्जा ना हटाया जाए। इस वक्त 10 लाख से ज्यादा फौज उसकी वहाँ मौजूद है। जी ठीक है जी जनाब। अच्छा इमरान नूनारी साहब, हम जब इंडिया की बात करते हैं, इंडिया इज दैट मच पावरफुल कि हम यूएनओ भी जो है वो चाहता है, बल्कि तव्हां सिंधी में ॻाल्हाइणु खपे, यूएनओ भी चाहे थो त असां जेको आहे सो ठहराव करायूं, पाकिस्तानी भी एग्रीड आहियूं, पर छा इंडिया उन तरह पावरफुल आहे? पावरफुल जो असां चऊं था सुवाल हिकिड़ो इहो अलॻि आहे वरी, पर जॾहिं झगड़ो थींदो आहे इंटरनेशनल पॉलिटिक्स में त ॿिनि क़ौमुनि जे विच में या मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे विच में, त हाणे हिते ॾिसूं त पार्टियूं कहिड़ियूं आहिनि, फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी ऐं थर्ड पार्टी, या चऊं त प्राइमरी पार्टी एंड सेकेंडरी पार्टी जो सुवाल आहे हिते। बेसिक तव्हांजो सुवाल मुंहिंजे ख़्याल इन सां ई रिलेट आहे। त प्राइमरी पार्टीज़ आहे हिकु इंडिया, पाकिस्तान ऐं कश्मीर। मसइलो आहे कश्मीर जो।
पोइ सेकेंडरी पार्टीज़ वरी ॿियूं आहिनि। सेकेंडरी पार्टीज़ में जेके तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजा एलाइज़ आहिनि, यूनाइटेड नेशंस आहिनि, पावरफुल स्टेट्स आहिनि, इहे माना जेका त मीडिएटर तौर ते माना अची सघनि था विच में बि। पर हाणे सुवालु इहो आहे त इंडिया चाहे छा थो, जीअं सवेरे साईं बि ॻाल्हि कई त जेसीं ताईं ॿ पार्टियूं मुतफ़िक़ न हूंदियूं त केस हल नथो थी सघे। इंडिया जो मौक़िफ़ हमेशह इहो रहियो आहे त इहो बायोलेटरल इशू आहे असांजो, यानी जॾहिं तव्हां चवंदो बायोलेटरल इशू त यानी ॿाहिरियों तव्हांजो पोइ इंटरफेयर को मुल्क न कंदो। हालांकि अमेरिका मुख़्तलिफ़ टाइम में ऐं हींअर बि जेको आहे त 27 खां 29-30 जे लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में भेरा अमेरिकन सदर इन जो ज़िक्र करे चुको आहे पाकिस्तान जो, हिन जेकी रीसेंट जंग थी मई में, ऐं कश्मीर जे लाइ बि उन चयो त असां ऑफर कयूं था तव्हांखे हिन खे हल कयो वञे। त इंडिया को वॾो मुल्क त डेमोक्रेटिक सॾाए थो पाण खे, ऐं डेफिनेटली लार्ज हिकिड़ो पॉपुलेशन वारो मुल्क आहे, लार्ज जाग्राफी आहे, ऐं उनजी इकनॉमी हिकिड़ी वॾी आहे पाकिस्तान जे कंपेरिज़न में। पर इहो बेसिक सुवालु न आहे कश्मीर जो आहे। जॾहिं त पार्टीज़ माना न चाहींदियूं जेसीं ताईं, जीअं साईं ॻाल्हि कई यूनाइटेड नेशंस में आहे, यूनाइटेड नेशन कंहिं दौर में 50s जे दौर में, उन खां पोइ कॾहिं को कोशिशि अहिड़ी ख़ासि सीरियस न वरिती आहे, छो जो इंडिया मौक़िफ़ इहो ॾींदो रहे त हीउ बायोलेटरल इशू आहे ऐं उन्हनि खे हल नथो करणु चाहे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस में बि, छो जो जॾहिं असां मीडिएशन जी, आर्बिट्रेशन जी, फैसिलिटेशन जी या इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जी ॻाल्हि कंदा आहियूं त ॾिसंदा आहियूं त पार्टीज़ उन में मुतफ़िक़ थियनि थियूं। त हाणे जेकॾहिं जज तव्हांखे सॾाए थो ॿिनि पार्टियुनि खां, हिकिड़ी पार्टी अचे ई नथी त फ़ैसिलो हुन ते कीअं ॾींदो जज। त बाक़ी हाणे पावरफुल एतिरो न आहे। हा इहो आहे त उन जा जेके एलाइज़ आहिनि, जीअं अमेरिका आहे उनजो इतिहादी आहे, हू उनखे हिकिड़ो पावरफुल तौरु कंट्री ॾिसणु चाहे थो, वॾो हिकिड़ो जेको आहे त इकनॉमिकली बि रिच हुजे ऐं उन खां अलावा मिलिट्री पावरफुल ॾिसणु चाहे थो। ऐं तंहिंजे करे ई अमेरिका हिन सां मुआदा कंदो रहे थो मुख़्तलिफ़ सिविल न्यूक्लियर डील 2015 खां शुरू थी 10 सालनि लाइ 5 में, पोइ 15 ताईं, 15 खां वरी ओबामा गवर्नमेंट वधाई 10 साल लाइ 25 ताईं। त इहा छा आहे, हिन जे पुठियां वरी सीक्रेसी राज़ कहिड़ा आहिनि त इन करे उनखे ताक़तवर बणाए थो जीअं चाइना जे ख़िलाफ़ु हू उभरी सघे, हिन ख़िते में उनजो काउंटर करे सघे, काउंटर बैलेंस जंहिंखे असां चवंदा आहियूं। त उनजी वरी मजबूरी आहे ख़ुदि अमेरिका जी हिन खे हिकिड़ो ताक़तवर मुल्क बणाए। बाक़ी कश्मीर इशू जेकॾहिं इंडिया चाहींदो, पाकिस्तान चाहींदो, यूनाइटेड नेशंस हिकिड़ी विची पार्टी आहे, थर्ड पार्टी आहे, उहो फ़ैसिलो करे ऐं कश्मीरनि खां राय पुछा करे, फ़ैसिलो तॾहिं थींदो न जॾहिं कश्मीरनि खां राय पुछा कई वेंदी, छो जो इशू प्राइमरी उन्हनि जा, प्राइमरी पार्टीज़ उहे आहिनि। त उन्हनि जी सेल्फ डिटर्मिनेशन जो पावर आहे, ऑटोनॉमी जो पावर आहे, उन्हनि जी आज़ादी जो जेको आहे त ॾिनी वञे, उन जा बेसिक राइट्स ॾिना वञनि, उहे बेसिक सुवाल। ऐं उहे तॾहिं हल थींदा जॾहिं हे इंडिया चाहींदो, इंडिया पंहिंजूं फ़ौजूं हटाईंदो ऐं जेके मोदी पंहिंजूं बरबरादर पॉलिसियूं उन्हनि खे ख़तमु करे हिकिड़ो मौक़िफ़ अपनाए त बाबा हा अचो हिकु टेबल ते वेहूं था ऐं नेगोशिएट कयूं था, पाकिस्तान बि अचे, इंडिया बि अचे। छो मुख़्तलिफ़ टाइम्स में मुशर्रफ गवर्नमेंट बि तव्हांखे यादि हूंदो शायदि ई 5 यानी हिकिड़ो प्लान ॾिनो हुयो, 5 नुक़्तनि ते प्लान ॾिनो, बाबा हीअ कश्मीर खे हीअं असां विरायूं था, हीअ हिसो हिन खे मिले, हीअ हिसो, उहो वॾो डिटेल आहे हिकिड़ी। पर इंडिया जो जेको मौक़िफ़ आहे, जीअं साईं ॻाल्हि कई त उहो असांजो हिकिड़ो पार्ट आहे, असां हिन ते नेगोशिएट नथा करणु चाहियूं। ऐं इंडिया प्रोपेगेंडा एतिरी करे चुको आहे ऐं करे पियो थ्रू द मीडिया, छो जो इंटरनेशनल कम्यूनिटी खे वेस्टर्न वर्ल्ड आहिनि, अंग्रेज़नि जी आम आवाम रहे थी, लीडर्स खां अलावा उन्हनि त उहे त मस्तु उन्हनि ख़बर, उन्हनि जेको ॿुधायो वेंदो उन ते एतबार कंदो। ऐं उहो हींअर आहे डिजिटलाइज़ेशन जो दौरु, मीडिया जो दौरु, तंहिंजे करे उन्हनि में मीडिया खे उहो ईअं प्रोपेगेट कनि था, अहिड़ी पिक्चर शो कनि था, माना तस्वीर ॾेखारीनि था, ॿियो सम्झे त शायदि पाकिस्तान हिन ते कब्ज़ो करणु चाहे थो, पर हालांकि ईअं न आहे। पाकिस्तान चाहे थो त कश्मीरी छा था चाहिनि, कश्मीरी चाहिनि था पाकिस्तान सां। तव्हां ज़रूरु इनखे थोरो एक्सप्लेन कयो, जॾहिं तव्हां कॉन्फ्रेंसिस में वञो था ऐं जॾहिं दुनिया जा थिंक टैंक्स उते मौजूदु रहनि था त उते बेसिक जेका डिस्कशन थींदी आहे उहा छा हूंदी आहे? एग्ज़ैक्ट, ॾाढो सुठो सुवालु तव्हां कयो जी। ऐं मूंखे ॻाल्हि रिमाइंड थी वई ज़हन में हिकिड़ी, मां लंडन में हुयुमि, कॉन्फ्रेंस थी हुई 2019 में। त जीअं हाणे सवेरे ॻाल्हि कईसीं त इंटरनेशनल मीडिया में छा पेश कयो वञे थो, माण्हुनि खे छो जो परसेप्शन जे ज़रिए पॉलिसीज़ ठहंदियूं आहिनि, ऐं परसेप्शन्स ठहंदियूं आहिनि तव्हांजे जेको आहे त नैरेटिव जे ज़रिए। नैरेटिव ठहंदो आहे
जेके पॉलिसी मेकर्स जे तरफ़ां Exactly. इलीट्स जेके हूंदा आहिनि, डिसीजन मेकर्स हूंदा आहिनि, पॉलिसी मेकर्स हूंदा आहिनि, पोइ उहे मीडिया जे ज़रिए वरी वधीक उनखे स्प्रेड कयो वेंदो आहे, फैलायो वेंदो आहे। इंडिया बि ईअं फैलाए चुको आहे त बाबा हीउ पाकिस्तान जेको आहे करे पियो सभु कुझु कब्ज़ो, हालांकि हीअ असांजो पार्ट आहे ऐं कश्मीरी असां वटि चाहिनि, ईअं न आहे। त लंडन जी ॻाल्हि करे मूं उते कॉन्फ्रेंस थी रही त लंच ब्रेक हूंदी आहे, पाण में मिलंदा आहिनि महिमान, ऐं उन कॉन्फ्रेंस में 27 मुल्कनि जी थिंक टैंक्स मौजूदु हुआ, जर्मनी, फ्रांस, इटली, इंग्लैंड, अमेरिका, स्पेन, पाकिस्तान, तुर्की ऐं ॿियनि मुल्कनि जा हुआ काफ़ी, ऐं असां 2-3 ॼणा यंग हुआसीं, बाक़ी एजिड माण्हू हुआ तक़रीबन। थिंक टैंक्स हुआ, फॉरेन मिनिस्टर्स मौजूदु हुआ, ॿिया मौजूदु हुआ, अमेरिकन थिंक टैंक मौजूदु हुई हुते। त इंट्रस्टिंग उन ॻाल्हि कई, ॾाढो मूंखे ताजुब थियो। मुंहिंजे ख़्याल जर्मन हुयो या फ्रेंच हुयो, मूंखे एग्ज़ैक्ट त यादि न आहे हुनजो थिंक टैंक जो माण्हू हुयो। सही सही। उनजो तव्हां कश्मीरनि जी जेको ॻाल्हि कयो पिया, छो था कयो? तव्हां चओ था त इंडिया हीअं करे, तव्हां बि त कब्ज़ो करे वेठा हो कश्मीर ते, आज़ादु कश्मीर ते। मूं चयो न, इहा तव्हांजी भुल आहे, ईअं न आहे, कब्ज़ो न करे आहे हीअ, यानी उन्हनि जी विम्स ऐं विशेस ते, उन्हनि जी ख़्वाहिशनि ते, ऐं उन्हनि खे मुकमल उते आज़ादी आहे, हीअ पाकिस्तान जो पार्ट आहे, ऐं जेको मक़बूज़ा कश्मीर आहे जंहिं ते इंडिया जो कब्ज़ो आहे, ऐं मोदी जी जेके हींअर बरबरियत आहे उते, उहे बिल्कुलु जेल में रहंदा, उन कर्फ्यू लॻल आहे, उते माण्हू मारंदा, उन लीडर्स खे मारियो वञे पियो, सही, पर उहे उन्हनि जे फेवर में न आहिनि, यानी इंडिया जे, उहे नथा चाहिनि। पाकिस्तान जो इहो मौक़िफ़ न आहे, पाकिस्तान चाहे थो त कश्मीरी छा था चाहिनि, तव्हांखे मां चयो ग़लति ॻाल्हि ॿुधाई वई आहे, हे इंडिया जी जेको मीडिया आहे, इंडिया जेको ॿुधाए पियो, तव्हां उन ते एतबार कयो त उहो हैरान थियो ॿुधी करे, चयो अच्छा इहा हक़ीक़त आहे, उहो वधीक बहस न कयो, हुन चयो इहा हक़ीक़त आहे, मुंहिंजो बिल्कुलु ईअं हक़ीक़त आहे। हाणे तव्हां जेकी ॻाल्हि कई, मूं इन ते ई हैरान थियुमि, तव्हां चओ था त पाकिस्तान कब्ज़ो, पाकिस्तान को कब्ज़ो न कयो, हीअ इंडिया आहे जंहिं कब्ज़ो कयो आहे, जेको बरबरियत करे थो, ज़ुल्म करे थो, जेको उन्हनि खे राइट्स नथो ॾिनो वञे, राइट्स नथो वञे, उनजा जेके बेसिक राइट्स आहिनि, उनखे छो जीअण जो हक़ु, तव्हांखे रहण जो हक़ु, पढ़ण जो हक़ु, एसोसिएशन जो हक़ु, खाद खुराक, शेल्टर, इहे बेसिक राइट्स आहिनि, उहे सभु उन्हनि खां खसिया विया आहिनि। उन्हनि ते अहिड़ो सिस्टम नाफ़िद कयो आहे, अहिड़ो ज़ुल्म नाफ़िद कयो आहे सिस्टमेटिकली हिकिड़ो, जंहिंमें जीअं ॻाल्हि करे 370 आर्टिकल ऐं 35A खे ख़तमु करे, यानी उन्हनि जे सॼनि जेके राइट्स आहिनि, हक़ूक़ आहिनि, उन्हनि जी लताड़ थी, तंहिंजे करे इहो मीडिया जे ज़रिए उन्हनि इहो फैलायो आहे त जेको आहे त हीउ पाकिस्तान करे पियो ऐं असां त कुझु नथा कयूं, इहो नेगेटिव पिक्चर, पाकिस्तान जे करे अॼु ॾींहुं हिते मल्हायूं पिया, हीअ ॾाढी ख़ुशी थी। इमरान उनर साहब वधीक कंटिन्यू करियूं था, वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे, नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में 15 अगस्त यौम इस्तिहसाल, उहो ॾींहुं जॾहिं कश्मीरियुनि जे आवाज़ खे बंदूक सां दॿाइण जी कोशिशि थी। अॼु जे प्रोग्राम में असां कोशिशि करियूं पिया त कश्मीर जो आवाज़ बणिजूं ऐं कश्मीर जे इशूज़ ते पाण ॻाल्हायूं। तनवीर साहब, आपकी तरफ बढ़ना चाहूँगी। ये 5 अगस्त यौम इस्तिहसाल और कश्मीरियों के साथ इजहार यकजहती का दिन, पाकिस्तान जो कि हर साल सेलिब्रेट करता है 5 अगस्त को, वहाँ पे जुल्म, बर्बरियत, जबर, मैं चाहूँगी कि इस हवाले से आप बात करें। देखिए, जब आप बेसिक राइट किसी इलाके के किल करते हैं तो डेफिनेटली वहाँ तो शोर तो होगा। 2019 से जब से ये दोनों आर्टिकल्स, उसकी स्पेशल पोजीशन को ख़त्म किया गया है या छीना गया है, तब से वहाँ पर बहुत हालात संगीन हैं। वहाँ पर कर्फ्यू भी लगते रहते हैं, वहाँ पर जो खुराक की कमी हो गई है, वहाँ जो बच्चे बीमार हैं उनको बेसिक फैसिलिटीज़ नहीं है, ठीक है जी। लोगों की जो मूवमेंट है ना, किसी भी सिलसिले में, कारोबार के सिलसिले में या तालीम के सिलसिले में, उस पर चेक एंड बैलेंस बहुत ज़्यादा बढ़ चुका है। वहाँ पर इतना ज़्यादा जो है वो कहना चाहिए कि प्रेशर है लोगों के ऊपर कि वो सही तरीके से अपनी फ्रीली ज़िंदगी को नहीं गुजार सकते। इसके साथ साथ इंडिया ने वहाँ पर जो एक्स्ट्रा फोर्सेस जो है ना वो भी डिप्लॉय कर दी हैं, और वो हर शख्स को, स्पेशली जो कश्मीरी है ना, उनको इस नज़र से देखते हैं कि शायद ये टेररिस्ट हैं या कोई यहाँ जुल्म करने वाले जालिम हैं, या ये सारे जो हैं वो पाकिस्तान के टाउट हैं या पाकिस्तान के कहने पे इस वैली को जो है डिस्टर्ब कर रहे हैं।
डेफिनेटली जाहिर है, जब आपके पास ना खुराक होगी और आपके पास ना एजुकेशन होगी, ना ट्रांसपोर्टेशन होगी, और जो चीज़ें बेसिक जो राइट्स है आपके पास, खाने पीने की चीज़ें नहीं होंगी, तो वो तो प्रेशर बढ़ेगा ना। लोग 1 दिन 2 दिन 10 दिन 100 दिन तक उसको बर्दाश्त कर सकते हैं, टॉलरेट कर सकते हैं, मगर उसके बाद तो नहीं करेंगे। तो अब क्या हो रहा है, इसको 6 साल हो चुके हैं। 6 साल पहले देखें, 2019 से पहले कश्मीर के हालात देखें, वो इतने ज़्यादा डिस्टर्ब नज़र नहीं आएंगे। माना वहाँ पर आज़ादी की तहरीक चल रही है, लेकिन 2019 के बाद से लेकर आज तक अब जो हालात है ना, बहुत ज़्यादा ख़राब है। अब सवाल ये पैदा होता है कि ये इसको सॉल्व कैसे करें, क्योंकि इंडिया जो है वो तो किसी को वहाँ मूव करने की इजाज़त दे ही नहीं रहा। जैसे साईं ने कहा कि राहुल गांधी ने वहाँ विजिट करने की कोशिश की, या इंटरनेशनल मीडिया ने उसको विजिट करने की कोशिश की, या यूएनओ ने इसको, जो ह्यूमन राइट्स कमीशन वगैरह या और जो हैं इदारे हैं, उन्होंने भी कोशिश की कि वहाँ जाके लोगों को देखें कि उनके क्या बेसिक रिक्वायरमेंट क्या है या उनकी डिफ़िकल्टीज़ क्या हैं। तो वहाँ पर प्रिंट मीडिया हो या इलेक्ट्रॉनिक मीडिया हो या किसी भी किस्म की और जो कम्युनिकेशन है, उसके भी तमाम रिसोर्सेज को वाइंड अप कर दिया गया है। तो इस वक्त कश्मीरी जो है वो बहुत मुसीबत की ज़िंदगी गुजार रहे हैं। और हम ये जो दिन सेलिब्रेट करते हैं ना, इसको सेलिब्रेट करने का मकसद ये नहीं कि हम कॉन्फ्रेंसेस करें, वॉक करें या रैली करें। इसका मकसद ये है कि वहाँ जो उनके साथ जुल्म हो रहा है, उस जुल्म के ख़िलाफ़ हम जो है पूरी दुनिया को अवेयर कर रहे हैं कि वो हमारे भाई हैं, हम उनके साथ खड़े हैं। और चूँकि ये एक इंसानी हुकूक का मसला है, और पाकिस्तान की जो फॉरेन पॉलिसी है ना, उसके अंदर इंसानी हुकूक की जो है ना बड़ी वैल्यू है। तो हम ये चाहते हैं कि उनको भी इसी तरह से बेसिक राइट्स मिले। और इंडिया ने जो ये जो स्पेशल जो कहना चाहिए कि आर्टिकल्स रिमूव किए हैं, इसको दोबारा बहाल किया जाए। उनकी जो स्पेशल जो एक कहना चाहिए कि कंडीशंस थी, उसको रिस्टोर किया जाए, बहाल किया जाए। और वहाँ जो इंसानी हुकूक के खिलाफ जो कहना चाहिए कि वायोलेशन हो रहा है, उसको ख़त्म किया जाए। बिल्कुुल बिल्कुल तनवीर सिद्दीकी साहब, बड़े ख़ूबसूरत अंदाज में आपने अपना मौक़िफ़ रखा। इमरान साहब, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। जॾहिं A35 या कॉन्स्टिट्यूट 370 जी ॻाल्हि कयूं था, ऐं उनखां पोइ जॾहिं असां 2019 खां पहिरीं जेका हिकिड़ी तस्वीर कश्मीर जी आहे, ऐं हिन वक़्तु जेका दुनिया खां लिकियल तस्वीर आहे, उनखे कीअं बयानु कंदा? कश्मीर इशू त ॾिसो न, 78 साल थी विया आहिनि, इहो हल न थियो आहे। हा, इहा हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, पाण ईअं चई सघूं था। तारीख़ आहे बिल्कुलु कश्मीर जी। जी हा। ऐं उन में 3 जंगियूं असांजूं लॻी चुकियूं आहिनि। जी हा। 2019 खां जेका पहिरीं वठंदासीं, 19 खां पोइ त मुख़्तलिफ़, छो जो हीअ जेकी सवेर ॻाल्हि कयो मोदी गवर्नमेंट जी, ख़ासि मोदी माइंड सेट जेको, इनखे मूं सड़ी था मूडी, मोदी न मूडी, ही इज़ अ मूडी। ओके। सो उनजो माइंड सेट तमामु ॿियो, उहो पाकिस्तान ख़िलाफ़ु, मुस्लमान ख़िलाफ़ु। उन खां पहिरीं जेकर वेंदासीं तारीख़ में, कश्मीर इशू हिकिड़ो लॉन्ग हिस्ट्री आहे। हूअं त मिथ बि आहे, मौजूदु आहे हिते, त कश्मीर जी छा मीनिंग आहे, कीअं, उन ते बाद में ज़िक्र कंदासीं। पर 3 वॾियूं जंगियूं थी चुकियूं आहिनि। ऐं उन खां अलावा 65, 71, 47 में शुरू थी। जीअं साईं ॻाल्हि करे रहियो, उन में मां थोरो हिकिड़ी एड करणु पए चाहींदुसि, छो जो इहा ॾाढी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त कश्मीर इशू कीअं यूनाइटेड नेशन तरफ़ वियो। छा त जॾहिं जंग शुरू थी आज़ादी खां फौरन 47 में, त पाकिस्तानी फ़ौज पुरजोश हुई जी, जोश ख़रोश में हुई, अॻिते वधंदी हुई। जेको हींअर कश्मीर, आज़ादु कश्मीर आई, उनजो हिसो, उन जी कंट्रीब्यूशन आहे उन टाइम जी। त जॾहिं इंडिया ॾिठो त हाणे त हीअ असां ते कब्ज़ो करे वेंदा, सॼे कश्मीर ते फतह करे वेंदा, त उन्हनि हिकिड़ी डिप्लोमेसी रोल प्ले कयो, ट्रिक कई हिकिड़े क़िस्म जी। हालांकि उन में पुठियां मुनाफ़क़त ई उन्हनि जी, उन्हनि ख़बर हुई त हीअ हाणे पुरजोशन, पाकिस्तान ताक़तवर आहे ऐं ताक़त जो मुज़ाहिरो करे रहियो आहे, अॻिते वधी रही आहे फ़ौज। त उन्हनि चयो भला इन झगड़े खे छॾियूं था हींअर, हाणे अचो ॻाल्हियुनि जी मेज़ ते वियूं था। ऐं यूनाइटेड नेशंस उन टाइम उनजो वॾो नालो हूंदो, पर हाणे त उनजी जेकी पिक्चर आहे हिकिड़ी डर्टी थी चुकी आहे। जो कश्मीर इशू आहे, फ़लस्तीन इशू आहे, ॿिया दुनिया में इशूज़ आहिनि, अमून जा मसइला आहिनि, के बि हल न थी सघिया आहिनि। त यूनाइटेड नेशंस खे असां चऊं था त उहो इहो मसइलो हल कंदी, ऐं माण्हुनि खां पुछा कंदी कश्मीरियुनि खां त उहे छा था चाहिनि, इंडिया ॾे वञणु चाहींदा ऐं पाकिस्तान ॾे। उहा ट्रिक उन्हनि यूज़ कई, उन्हनि जे प्राइम मिनिस्टर, इंडियन प्राइम मिनिस्टर, ऐं अॼु ताईं उहे कामयाबु आहिनि ऐं हीउ मसइलो हल न थी चुको आहे। उनजी आड़ में 3 जंगियूं लॻी चुकियूं आहिनि। ऐं उन खां अलावा नंढा नंढा झगड़ा, जीअं कारगिल वार को आम वाक़ियो न हुयो। पाकिस्तानी फोर्सिस कारगिल ते क़ाबिज़ थी विया, उन खां पोइ विसरा थिया, अमेरिकन ट्रैकड़ी कई। उन खां पोइ उनजी कारगिल क्राइसिस खां पहिरीं वरी न्यूक्लियर धमाका थिया। न्यूक्लियर धमाका बि छो कया इंडिया ऐं पाकिस्तान,
सिर्फ़ु ही छो कश्मीर इशू हली रहियो आहे ऐं पाकिस्तान जी जेकी कश्मीर इशू जे करे जीअं चयोसीं रीढ़ जी हॾी आहे। जॾहिं तव्हांजो हिकिड़े मुल्क सां ऐं ख़ासि तौरु पाड़ेसरी मुल्क हुजे उन सां झगड़ो हुजे ऐं उहो अॻे ई न्यूक्लियर ताक़त ठाहे चुको, छो जो इंडिया 1974 में स्माइलिंग बुधा जे टर्मिनोलॉजी नाले सां उन्हनि न्यूक्लियर धमाका कया फर्स्ट में। उन खां पोइ पाकिस्तान ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं ॿियनि असांजी अस्करी क़यादत कोशिशूं वरितियूं त असांखे बि हीअ ताक़त हासिलु करणु खपे बिकॉज़ ऑफ कश्मीर। इहो कश्मीर जी इशू जी वजह जे करे, छो जंगियूं हली रहियूं त कारगिल वार लॻी ऐं वरी 2002 में मुशर्रफ गवर्नमेंट जॾहिं हुई कश्मीर इशू जे करे अहिड़ी पोज़ीशन ते बीठा जो हू जीअं चवंदा आहिनि आईबाल टू आईबाल कन्फ्रंटेशन असां चवंदा आहियूं, माना आम्हूं साम्हूं बिल्कुलु बॉर्डर्स ते उन्हनि जी बि फोर्सिस वधायूं उन्हनि बि फोर्सिस वधायूं, पर छो जो असां न्यूक्लियर ताक़तूं हुयूंसीं ॿई इंडिया ऐं पाकिस्तान, ऐं विढ़ंदे विढ़ंदे यानी ही बची विया, इन ब्रिंक ते विया, किनारे ते विया कश्मीर इशू करे। उन खां अलावा जेके बि वाक़िया थिया आहिनि इंडिया में, ट्रेन वारो वाक़ियो हुजे, पार्लियामेंट ते 2001 जो अटैक हुजे, 2009 जो वाक़ियो हुजे, पहलगाम अटैक हुजे या ॿिया जेके बि आहिनि, उन जा कूड़ा इल्ज़ाम इंडिया पाकिस्तान ते लॻाईंदो रहियो आहे। ऐं हीअ जंग बि जेके कश्मीर में 26 ॼणा जेके टूरिस्ट क़तल थिया उहो पाकिस्तान से इल्ज़ाम लॻाए, उन जंग विड़ी, हुन जा इरादा ॿिया हुया, हुनजे इतादियुनि जा इरादा बि ॿिया हुया। छो जो जीअं फ़लस्तीन खे बर्दाश्त नथो करे इसराइली प्राइम मिनिस्टर नेतन्याहू, ईअं ई मोदी बर्दाश्त नथो करे, ऐं नेतन्याहू ऐं हिन जी पॉलिसीज़ जेको आहे त मिलंदड़ जुलंदड़ आहे, ॿई मुस्लमान मुल्कनि खे ही तबाह करणु चाहिनि था। हू चवनि था त पाकिस्तान जो हिकिड़ो न्यूक्लियर ताक़त आहे, बर्दाश्त नथो थिए दुनिया को, ख़ासि तौर ते इसराइल को ऐं इंडिया को। ऐं इसराइल ही सिर्फ़ु टाइम न आहे, 80 जो दौर बि हो जॾहिं हिन इसराइल इंडिया सां मिली करे पाकिस्तान जे कहूटा पावर प्लांट ते अटैक करण जी कोशिशि कई। यानी कश्मीर इशू मेन वजह आहे जंहिंजे करे ॾिसो हाणे असांजी तिजारत रुकियल आहे, डिप्लोमेसी रुकियल आहे, असांजो जेको आहे त तलकात रुकियल आहिनि, पीपुल टू पीपुल यानी माण्हुनि जो अचु वञ जा रस्ता बंदि आहिनि ऐं ट्रेड बंदि आहे, वॾी ॻाल्हि आहे, तिजारत बंदि आहे। हालांकि बंदि रस्तनि खां मुख़्तलिफ़ रस्तनि खां जीअं चवंदा आहियूं विया उन्हनि जे ज़रिए थी रही आहे, जीअं UAE खां ज़रिए या अफ़गानिस्तान ज़रिए पाकिस्तान इंडिया जी, पर उन्हनि जी वैल्यू न आहे उहा। त जेकर हीअ अमुन थी वञे, क़ाइमु थी वञे, मसइलो हल थी वञे कश्मीर इशू, त घणेई अपॉर्चुनिटीज़ आहिनि, पाकिस्तान भी तरक्की कर सके थो, इंडिया भी तरक्की कर सके थो, हाँ दुनिया में तरक्की थी सके थी। बिल्कुलु एग्ज़ैक्टली, सिर्फ़ु पाकिस्तान या इंडिया जी ॻाल्हि पाण नथा करे सघूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं ट्रेड वधे थो त पोइ ॿिनि मुल्कनि जी जेकॾहिं इकोनॉमी खे फ़ाइदो थिए थो। हाणे ॾिसो बजट असांजी इन झगड़नि जे करे चङो ख़ासो हिसो डिफेंस ते हलियो थो। बिल्कुलु बिल्कुलु। त इहो कश्मीर इशू हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जेको हर शइ जी वजह आहे, रुकावट बणियल आहे वञे, ऐं इहो इंडिया जे करे बणियल आहे, इंडिया उन में रुकावट आहे। कश्मीर मसइलो स्मूथ आहे, प्राइमरी पार्टीज़ मौजूदु आहिनि, बसि हीअ जीअं चवंदा आहियूं ॾाढा हिकिड़ो जबर आहे, ॾाढाई आहे, माइट इज़ राइट आहे, जंहिं ॾाढे जी लठ वारी आहे। ऐं जीअं सवेरे ॻाल्हि कईसीं त जीअं हू बायलेटरल इशू चए थो हीअ इंटरनेशनल इशू न आहे, बैनुल अक़वामी इशू आहे। त ॿियो कोई जेको आहे न हिते जंप नथो करे सघे, ॿियो कोई जेको आहे असांखे रिज़ॉल्व नथो करे सघे, असांजो खितो आहे, असां ई हिन जा मसइला जेको आहे सो हल करे सघूं था। दुनिया ताईं उहा फिगर इन ई तरह उहा पिक्चर पहुंचे पई। तनवीर सिद्दीकी साहब, हम फिर से कश्मीरी भाइयों पर जबर और उन पे होने वाले जुल्म की ही आवाज़ बनेंगे आज के प्रोग्राम में। जॾहिं नाज़रीन असां ट्रेड जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं असां तरक्की जी ॻाल्हि कंदा आहियूं, ऐं वरी जॾहिं कश्मीर जी ॻाल्हि कयूं था, ऐं हुते ज़ुल्म ऐं बर्बरियत जी ॻाल्हि कयूं था, तो मैं चाहूँगी ये प्लीज़ आप अपना मौक़िफ़ रखें। असल मैं थोड़ा सा कश्मीर का बैकग्राउंड थोड़ा सा मैं बता दूं कि बात दरअसल ये कि कश्मीर कभी भी वहाँ पर जो है, अगर हम रिलीजन वाइज देखें, आबादी को देखें और देखें तो वहाँ मुसलमानों ही की आबादी रही है। बिल्कुल। और 1947 में जब ये हमारी डिमार्केशंस गलत हुई और रैडक्लिफ ने जो है वो मुस्लिम मेजॉरिटी के पंजाब के इलाके दे दिए इंडिया को, और वहाँ से फिर डैरल बैटली उसने कब्जा कर लिया। उसके बाद से लेकर आज तक जो है ये मसला चलता आ रहा है। अब ये बात सही है कि ये एक अब रीजनल एक मसला नहीं है, बल्कि एक इंटरनेशनल इशू हो चुका है। और इसमें पहले बुनियादी तौर पर कश्मीरी ही पार्टी थे, अभी भी वो बेसिक उन्हीं के राइट्स हैं, लेकिन बात ये कि अब इंटरनेशनल जो पॉलिटिक्स है उसके अंदर बहुत सारे लोग और कूद गए, क्योंकि अब जंगों का दौर नहीं है, अब है इकोनॉमिक्स का दौर, तिजारत का दौर।
अब इंडिया तो एक खामोश बनकर इस सारे मामले को चला रहा है, लेकिन हम देखते हैं कि इसके पीछे अब अमेरिका भी है, और हकीकत बात यह कि अमेरिका अब इस मसले को सॉल्व होने नहीं देता। ठीक है, इंडिया अगर आता भी ना टेबल पर, जैसे 2004 के अंदर आगरा में जो समिट हुई थी, तो उसमें एक चनाब फार्मूला था, वो किसी हद तक दोनों मुल्कों ने इसको एक्सेप्ट कर लिया था कि भाई दरिया के इस तरफ जो है वो इंडिया के कंट्रोल में हो और दरिया के इस तरफ जो है वो पाकिस्तान के कंट्रोल में, ठीक है, और किसी हद तक जो है, लेकिन बिल्कुल एंड टाइम पर आके वो फार्मूला भी रद्द कर दिया गया। अब इसका इफेक्ट या इम्पैक्ट ये है कि अगर ये मसला दोनों मुल्कों के दरमियान सॉल्व हो जाता है तो हमारा इंडिया से और कोई भी मसला नहीं है। ठीक है, हम जो है बाय रोड बाय ट्रेन इंडिया से तिजारत कर सकते हैं। साई ने जैसा कहा कि दोनों मुल्कों का एक हेवी बजट जो है वो डिफेंस पर जाता है। हाँ जी, ठीक है, डिफेंस पर जाता है। जब डिफेंस पर जाता है तो बाकी जो एजुकेशन का सेक्टर है, टेक्नोलॉजी का सेक्टर है, या एम्प्लॉयमेंट का सेक्टर है, या और डिफरेंट जो सेक्टर्स हैं ना, वो सारे के सारे जो ना बैकग्राउंड के अंदर जा रहे हैं। हमारे मुल्क में तो चलो ठीक है जो भी कुछ हालात हैं कि, लेकिन इंडिया की आप गुर्बत का हाल देखें, जिसको झोपड़ पट्टी कहते हैं, या जो ट्रांसपोर्टेशन है, पीने का साफ पानी है, रोजगार है, खाना है, वहां नहीं है। बिल्कुल, वहां आज भी वहां पर जो है ना वो पर्सन जो है ना वो गंदम दी जाती है ना, वीट दी ये जाती तो बड़ी है। अच्छी बात है कि सोशल मीडिया के थ्रू तमाम खबरें हम तक पहुंचती हैं, वरना कई सालों तक तो इंडिया इन सब तमाम इश्यूज को दुनिया के सामने ही नहीं ला रहा था कि नहीं हम बड़ी खुशहाल कौम है। अभी ये जो जंग हुई है, इस जंग से तो जो ना इंडिया की बहुत सारी जो कहना चाहिए ना उसका बलून जो गुब्बारा था ना उसकी हवा निकली है। जी बिल्कुल। खुद उसकी जो मीडिया है ना उसने बताया कि आप एटॉमिक पावर हैं, ठीक है, लेकिन आपका एक आम आदमी वो जिंदगी की क्या चीज लेके गुजार रहा है, उसके पास बेसिक जो राइट्स हैं वो भी नहीं है, बेसिक जो नीड्स हैं जिंदगी गुजारने के लिए वो भी नहीं है। इंडिया की पॉपुलेशन इस वक्त 1 अरब से ज्यादा हो चुकी है तकरीबन, ठीक है जी। लेकिन अच्छा एक और यहाँ टेक्निकल जो चीज मैं देखता हूं कि इस इशू को 2-3 वहां की जो स्टेट्स है ना वो ज्यादा उलझाए हुए हैं, जिसमें महाराष्ट्र है, गुजरात है, यूपी है, सीपी है, बिहार है। अगर हम इस तरफ थोड़ा सा जाएंगे ना, साउथ की तरफ निकलेंगे ना, तो देखिए ना तो वहां के लोग इतना ज्यादा इस मसले पर इन्वॉल्वमेंट नहीं है। ये यहाँ के जो लोग हैं ना ये बहुत ज्यादा इमोशनल है कश्मीर के मसले पे। हालांकि गुजरात का, महाराष्ट्र का डायरेक्ट कश्मीर से कोई लेना देना नहीं है। एक और पार्टी जिसको हम मिस कर रहे हैं वो है सिख जी, ठीक है जी। सिर्फ हिंदू और मुसलमानों की जिंदगी डिस्टर्ब नहीं है इशू की वजह से, क्योंकि जो पूरी दुनिया में कहीं भी आपको सिख मिलेगा तो उसकी जो मदर टंग होगी वो पंजाबी होगी, उसके अलावा नहीं होगी। तो इस चीज से, इस पूरी प्रॉब्लम से, इस सिनेरियो से एक और भी तीसरी पार्टी जो सिख है वो भी बहुत ज्यादा डिस्टर्ब है, ठीक है। वहां भी एक खालिस्तान की तहरीक चल रही है। अब सवाल ये पैदा होता है कि चले इंडिया कश्मीर के मसले को ना, उसके गले के अंदर भी एक 2-3 घंटियां बंधी हुई है, वो अगर देता है रिलीफ कश्मीरियों को ना, तो कल को उसको मालूम है कि फिर सिख भी जो है ना अपनी फ्रीडम के लिए नारे लगाएंगे, आज़ादी के नारे लगाएंगे, लेकिन उसको ये चाहिए कि वो बैठकर इन दोनों मसले को हल करें। देखिए हमारे यहाँ तो इतनी सेपरेशन की तहरीकें नहीं है, छोटे मोटे लोग हैं जिनके दिमाग ख़राब है, उसको टाइम टू टाइम हम डोज दे के सेट कर देते हैं। लेकिन ये सुनकर आपको हैरत होगी कि इंडिया में इस वक्त 22 जो है ना सेपरेशंस की मूवमेंट चल रही हैं, ठीक है जी। वो गोरखा भी हैं, वो नागालैंड के अंदर भी हैं, वो हैदराबाद में भी हैं, तामिल भी थे पहले, और सिख भी हैं। बहुत सारे लोग हैं जो इंडिया के जो आइन से, वहाँ के कानून से, या वो जो हिंदू एक्सट्रीमिस्ट हैं, इंतहा पसंद है ना, उनके किरदार से। क्योंकि देखिए हमारे यहाँ तो कोई जात पात का इस तरह का कोई सिस्टम नहीं है, लेकिन इंडिया का जो सिस्टम है उसके अंदर कौम दर कौम बहुत सारे हैं, वो बड़ी बड़ी जो आज भी वहाँ जो 4 जाते हैं उसके हिसाब से। तो अब वो क्या है, उस जातों के अंदर जो ना अपर क्लास जो है ना वो राइट्स देने के लिए तैयार नहीं है। वो ना हमें राइट्स देने के लिए तैयार है और ना अपनी लोअर क्लासेस को राइट्स देने के लिए तैयार है। अब नतीजा ये हो रहा है कि इंडिया के हालात हमसे खराब हैं, और इस जंग ने तो इंडिया का बिल्कुल ही चेहरा बिल्कुल साफ कर दिया है
कि हम इतने, जो हमें वो कमज़ोर समझ रहा था, हम कमज़ोर नहीं, हम दिफा के मामले में उससे बहुत आगे हैं। बिल्कुल बिल्कुल। अच्छा सर, जॾहिं असां यूनाइटेड इमरान साहब यूनाइटेड स्टेट्स जी ॻाल्हि करियूं था ऐं हेॾो सारो हिकिड़ो इशू पाकिस्तान ऐं इंडिया, ऐं वरी जॾहिं कश्मीर जी ॻाल्हि थिए थी, असां ॾिसूं था दुनिया भर में एहतजाज थियनि था, दुनिया भर में जेको आहे सो मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिकिड़ा सुठा चङा एहतजाज थियनि था, पर इंडिया जे अंदरि बि हिकिड़ा एहतजाज कया वञनि था त बाबा हीअ जेका क़ौम आहे, हीअ जेके मासूम माण्हू आहिनि, जिन जो खितो एतिरो ख़ूबसूरत आहे, जिन जी सरज़मीन एतिरी ख़ूबसूरत आहे, तव्हां उन्हनि ते इहो ज़ुल्म ऐं जबर बंदि कयो। मां चाहींदसि त हिन बाबति तव्हां ॻाल्हायो। ख़ूबसूरती ॻाल्हि कई त जी हिकिड़ी यादि ॻाल्हि शेयर कंदो आहियां। कश्मीर लफ़्ज़ छो जो कश्मीर जी ॻाल्हि हली रहे, हिकिड़ी मिथ आहे त कश ऐं मीर छा जी मीनिंग छा आहे। कश चवनि था त हिकिड़ो जेको आहे त परी हूंदी ऐं मीर हिकिड़ो गूस जिन हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरु हुयो, हा 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 बिल्कुलु। उतां मथां गुज़री रहिया त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन मीर खां पुछा कयो जेको जिन हुयो त हीउ जेको इलाइक़ो आहे हीउ कहिड़ो आहे, ऐं हीउ एतिरो माना बयाबान लॻो पियो आहे, छड़ो पाणी पाणी आहे। पोइ हुन इनखे चए माना हिकिड़ो ॿिए तरीक़े सां बदिलायो त उन जिन चयो त साईं हिते हिकिड़ी शर्त ते बदिलाईंदमि। चए कहिड़ी आहे? चए मूंखे ख़बर पई आहे हिते हिकिड़ी परी रहे थी कश जे नाले सां, त उन सां मां शादी करणु चाहियां थो। जे तव्हां इजाज़त ॾींदव त उन सां शादी कयां, पोइ मां इहे करे छॾंदुसि। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खिलियो ऐं चयईं त जेकॾहिं तूं जहन्नम में वञणु चाहीं पियो, मज़ाक़ कयईं त यानी शादी करणु चाहें थो त भले कयो। त उन खां पोइ जिन इन वादी में बदिलाए छॾियो, ख़ूबसूरत वादी में दरिया हलनि था, पाणी हले थो, नदियूं आहिनि, आबशार आहिनि, वणकारी आहे, पहाड़ आहिनि, यानी हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी वादी आहे, जन्नत जो टुकड़ो जंहिंखे ऐं तंहिंजे करे वेड़ आहे। जीअं सवेरे डिस्कस थी रही हुई त पाणी जो इशू आहे, उहा कहिड़ो आहे, मथे आहे उनजो जेको आहे दरियाहनि में पाणी पए थो, पाणी ब्लॉक उते थी वञे। त एहजाज हलूं पिया तव्हांजे सुवाल ते वरी, त एहजाज इंडिया में बि आहे। इंडिया में जीअं हाणे साईं ॻाल्हि करे रहिया त उते मुख़्तलिफ़ सेक्ट्स आहिनि ऐं माण्हू रहनि था मुख़्तलिफ़ ज़ात पात जा। सिखनि जी मूवमेंट अलॻि आहे, गुरबत अलॻि आहे, ह्यूमन राइट्स जी वायलेशन अलॻि आहे, माइनॉरिटी जे ख़िलाफ़ु जेको ज़ुल्म थी रहियो आहे उहो अलॻि आहे, मुस्लमाननि ख़िलाफ़ु अलॻि आहे। त एहजाज थी रहिया आहिनि, पर उनखे ही मोदी गवर्नमेंट जेकी आहे ख़ासि तौर ते उनखे सप्रेस ऐं ऑप्रेस कई वरिती आहे, करे रही आहे। बरबरियत इन करे करे, बरबरियत हुकुमरान कंदा ई इन लाइ आहिनि त जीअं उन्हनि जे आवाज़ खे दॿायो वञे ऐं अॻिते ही आवाज़ न वञे। पर आवाज़ ही उहो दौरु न आहे तव्हां जो मुकमल दॿाए सघो था। एग्ज़ैक्टली ही बि पाकिस्तान जेके में असां ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं सिर्फ़ु पैगाम पहुचाइण लाइ, यूनाइटेड नेशन तो ई, ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट तो ई, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस तो ई, ॿी पार्टीज़ तो ई, सुपर पावर्स ताईं, एलाइज़ तो ई ऐं आम आवाम तो ई। जीअं मूं लंडन जी कॉन्फ्रेंस जी ॻाल्हि कयो, आम आवाम ख़बर न आहे, जेको तव्हां ॿुधाईंदव उन्हनि ते एतबार कंदो। तंहिं करे एहजाज पाकिस्तानी हुजनि, ॿिया मुस्लमान मुल्क हुजनि या कंहिं बि अंग्रेज़ जे मुल्कनि में मुस्लमान हुजनि, उहे बि कश्मीरनि जी यकजहती लाइ पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड कराईंदा आहिनि हिन ॾींहं ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते कश्मीरनि सां यकजहती। उन ज़ुल्म सुतन थी रहियो आहे, जीअं हींअर फ़लस्तीन इशू हली रहियो आहे, उन्हनि लाइ सिर्फ़ु मुस्लमान ई न बल्कि अंग्रेज़। बिल्कुलु। अच्छा सर, मां इंटरप्ट करे चुकी आहियां माज़रत सां। असां पहिरीं जेको आहे सो न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां हलूं ऐं न्यूज़ ॾिसूं था, उन खां पोइ नाज़रीन कंटिन्यू कयूं था ऐं ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में 5 अगस्त यौम इस्तेसाल जे हवाले सां प्रोग्राम खे कंडक्ट करियूं पिया ऐं तारीख़ जो कारोबार। तनवीर साहब आपकी तरफ मैं आना चाहूँगी, तारीख़ जो जॾहिं कारोबार असां चऊं था त उहा तारीख़ असांखे छा ॿुधाए थी? देखिए, इसके बहुत सारे एंगल हैं। तारीख़ तो ये कहती है कि अगर आप कहीं इंसानी हुकूक दे रहे हैं तो वहाँ अमन है, मोहब्बत है, भाईचारा है, भले वो मुस्लिम हो नॉन मुस्लिम हो। इवन कि आप अगर अपने घर के अंदर भी इनजस्टिस करेंगे तो क्लैश होना ज़रूरी है। ठीक है जी। अब इसको हम सयाबाब यूँ कहते हैं कि 1, 2, 3 दिन की नहीं है, 78 साल और उससे पहले भी मुसलसल बेचारे ये लोग है ना इस्तेसाल का शिकार है। अगर 1947 से देखें ना तो हरी सिंह था,
हरी सिंह से पहले फिर उसके जो बाप था गुलाब सिंह, और उससे पहले हम देखें कश्मीरियों को कभी राइट्स नहीं मिले। हम देखते हैं कि फर्स्ट टाइम आई थिंक 1015 के अंदर या महमूद गजनवी आया, उसने सबसे पहले इस एरिया को अपने पास कंट्रोल में किया। उसके बाद फिर हम देखते हैं मुगलों के अंडर में भी ये रहा। फिर एक वक्त ऐसा आया कि सिखों ने भी इस पर रूल किया, कश्मीर पर रूल किया, क्योंकि पंजाब के साथ था, जिसके पास पंजाब था उसके पास कश्मीर था। लेकिन फिर एक वक्त ऐसा आया कि एक अमृतसर पैक्ट हुआ 1846 में, और उन लोगों ने इस एरिया को 75 लाख नानक शाही के अंदर जो ना एक कहना चाहिए डोगरा फैमिली थी ना, उसको सेल आउट कर दिया। कश्मीर यानी कि पंजाब अलग हो गया और कश्मीर अलग हो गया। अब उस फैमिली ने इसको परचेज करने के बाद आज तक, यानी कि एक वो है कि पार्टीशन से पहले उस डोगरा फैमिली ने उनको राइट्स नहीं दिए, और इतने टैक्स लगाए कि उनकी हालत खराब थी। और इस सयाब आपको हम देखते हैं कि 1931 में फर्स्ट टाइम इस पूरी वैली के अंदर जो है, ये मसला आज का नहीं है कि हमने इसको बनाया हो या क्रिएट किया हो, नहीं। हम देखते हैं कि 1931 के अंदर भी फर्स्ट टाइम यहाँ पर उस राजा के खिलाफ पूरी वैली के जो मुसलमान थे वो उसके खिलाफ खड़े हो गए, तो एहतजाज हुआ। और अल्लामा इकबाल ने भी जो है ना इस पर एक पूरी एक नज़म लिखी उस एहतजाज पर, क्योंकि बेसिकली अल्लामा इकबाल भी के जो फॉर फादर्स थे वो कश्मीर के थे। तो अल्लामा इकबाल ने कश्मीर का विजिट भी किया और एक नज़म भी लिखी उसके ऊपर, ठीक है। फिर जब ये पाकिस्तान आ गया तो वो जो जुल्म था, इस्तबदाद था या जबर था, वो कंटिन्यू चलता रहा। और फिर हम देखते हैं कि जब ये अचानक जो है वो हरी सिंह ने जो है ना वो ज़बरदस्ती जो है इंडिया के साथ इल्हाक किया उसने, और वर्बल, क्योंकि लिख के देना था उसको, लेकिन उसने भागकर और दिल्ली जाकर जो है ना वो जबरदस्ती जो है ना पंडित नेहरू से कहा कि मैं अपनी वैली को आपके साथ मिलाता हूँ। तो वो दिन है और आज का दिन है। देखिए वो सयाब आप जो है ना मजीद डार्क 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 होता जा रहा है। पहले वक्त से लेकर, हिस्ट्री से लेकर आज तक इन कश्मीरियों के साथ बड़े जुल्म हुए, और हम देखते हैं कि लाखों लोग जो है ना वो इस अपने राइट्स लेने के लिए शहीद हो चुके हैं, ठीक है। खास तौर पर 1990 के बाद, 1990 के बाद जो है ना, देखें इसके अंदर, इस तहरीक के अंदर, आज़ादी के तहरीक में बहुत ज़्यादा जो है पावर आया। और फिर पाकिस्तान और इंडिया की जो जंगें हैं वो तो आपके सामने ही है, कारगिल का वाक़या आपके सामने है। लेकिन मैं एक बात कहता हूँ, ठीक है ना, हमारे और उनके दरमियान कश्मीर का इशू है, बाकी और इतने बड़े बड़े नहीं, छोटे छोटे माइनर्स इश्यूज हैं, ठीक है। ये हमारे दरमियान बहुत बड़ा एक इशू है। आज भारतीय जनता पार्टी की वहाँ हुकूमत है, ठीक है, कांग्रेस की भी हुकूमत है। 1998 के अंदर जब पाकिस्तान में एटमी धमाके किए थे ना, तो उसके बाद वहाँ के जो प्राइम मिनिस्टर थे वाजपेयी, उन्होंने पाकिस्तान का विजिट किया था, और मीनारे पाकिस्तान के नीचे खड़े होकर उन्होंने एक तकरीर की थी। बहुत बड़ी तकरीर थी। उसका एक लफ्ज़ जो है ना, अगर वो समझ जाए, इंडियन हुकूमत समझ जाए या वहाँ के जो चलाने वाले हुकूमत को समझ जाए ना, तो सब मसला हल होगा। उन्होंने कहा था कि हमारे दरमियान बहुत सारे इशू हैं, लेकिन मैं ये कहता हूँ कि एक मजबूत हिंदुस्तान के लिए एक मजबूत पाकिस्तान का होना ज़रूरी है। उसने ये कहा था कि अगर पाकिस्तान मजबूत होगा तो आप मजबूत होंगे। लेकिन वो लोग आज तक इस बात को नहीं समझ रहे कि इस इशू को ख़त्म करें, इस स्याह दौर को ख़त्म करें, उनको राइट्स दें, क्योंकि और तो कोई मसला है नहीं हमारा। बैठकर इस मसले को सॉल्व करें, कोई सा भी मसला हो। लेकिन मेरा पॉइंट ऑफ व्यू, ओपिनियन ये है कि कश्मीरियों से पूछा जाए कि वो क्या चाहते हैं, क्योंकि आप और आप, हम तो एक थर्ड पार्टी हो गए ना, सेकंड पार्टी हो गए, तो फर्स्ट पार्टी तो वो है ना, उनसे पूछा जाए कि वो क्या चाहते हैं। और इसके बहुत सारे ऑप्शंस हैं। अगर वाकई इंडिया उनको बेसिक राइट्स देना चाहता है और उनको इंसानी हुकूक देना चाहता है, तो उनसे थोड़ा सा उसको पीछे आना पड़ेगा। पाकिस्तान तो हमेशा से पीछे रहा है, क्योंकि पाकिस्तान यूएनओ की रेजोल्यूशंस को भी मानता है, पाकिस्तान तो उनके ह्यूमन राइट्स की भी बात करता है, हर तरह की बात करता है, लेकिन वो तैयार नहीं है। हर तरह की वहाँ पाबंदियाँ लगी हुई हैं, लोगों के पास हुकूक नहीं है। तो हम ये कह सकते हैं कि ये जो डार्क पेज है, ये डे बाय डे और डार्क हो रहा है, वहाँ पर सॉल्यूशन नहीं हो रहा, बल्कि और डार्कनेस बढ़ती जा रही है। जी इमरान साहब, जीअं तनवीर साहब चयो त ही जेको डार्क हिकिड़ो साइड दुनिया ताईं वञे पियो, दुनिया जे अॻियां आहे, उहो ॾींहों ॾींहुं डार्क बणिजंदो वञे पियो। सो का अहिड़ी प्लानिंग, कुझु अहिड़ो एजेंडा असांजे साम्हूं छा सम्झो था, त छा एक्सपेक्टेड आहे त हीउ ज़ुल्म आख़िर हिकु ॾींहुं त घटिजे? बिल्कुलु ईअं ई थियणु खपे, अमुन थियणु खपे,
छो अमुन ई ख़ूबसूरती आहे ऐं ख़ूबसूरती अमुन में ई आहे। बिल्कुलु उन में ट्रेड तिजारत ऐं फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि, जीअं चवंदा आहियूं त विन विन पोज़ीशन हुजनि। पर हाणे ॻाल्हि आहे ज़िद जी, अना जी ऐं बरबरत जी, सोच जी। उहा सोच जेसिताईं सही न थींदी तेसिताईं ई न थींदी। ऐं सोच कंहिंजी? लीडर्स जी। अवाम नथी चाहे, अवाम त अमुन चाहे थी, ख़ुशहाली चाहे थी, ॿारनि खे पढ़ाइणु चाहे पई, सुकून चाहे थी, तरक़ी चाहिनि था। पर असांजे कुझु लीडर्स जा माइंड सेट जीअं आहिनि, जेसिताईं उहे न सुधरंदा, उहे ठीकु न थींदा, ई नथो थिए। बाक़ी ॿी जीअं पार्टी जी ॻाल्हि कयूं त छो जो तव्हांजो सुवालु आहे हल तरफ़ कीअं वधंदो। हालांकि हींअर डे ड्रीम असांखे नज़र अचे, हिकिड़ो ॾींहुं ॾिठे जो ख़्वाबु आहे हिकिड़े क़िस्म जो, जेकॾहिं हीउ हल थी वियो। जीअं साईं ॻाल्हि कई त वाजपेयी चाहे पियो, पर उन ई दौरान वरी 2002 में साॻी बॉर्डर ते क्लेशिस थिया, मुशरफ गवर्नमेंट आई, मिलिट्री गवर्नमेंट पाकिस्तान में इंस्टॉल थी जॾहिं, त उन जा हल जा 2-3 ऑप्शन्स मौजूदु आहिनि। बिल्कुलु उन में जीअं सवेर ॻाल्हि कईसीं त यूनाइटेड नेशन्स वॾे में वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जेको अमुन क़ाइमु ऐं दुनिया खे पाण में जेको जेके अमुन पैदा करे ऐं उनजे मसइलनि खे हल करे, उनजो मिशन ई उहा। पर हिते हिकिड़ो वॾो ड्रॉबैक आहे, ख़ामी आहे मूंखे जेकी नज़र अचे पई। हिकु उहा इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन, ऐं उन में वरी जेके इंडियन आहिनि उहे नथा चाहिनि त हिनखे इंटरनेशनलाइज़ कयो वञे। हालांकि इहो बि रियलिटी न आहे, इहो उन्हनि जो हिकिड़ो मौक़िफ़ आहे त हीउ इंटरनेशनल इशू न आहे, बायोलेटरल इशू आहे, ॿिनि क़ौमनि जे विच में आहे, टे जी उहा गुंजाइश न आहे। ईअं न आहे, इंटरनेशनल इशू थी चुको आहे। त ॿियूं आहिनि रीजनल ऑर्गेनाइज़ेशन, ख़िते जूं ऑर्गेनाइज़ेशन, जेके ख़िते जे में पाण में वेही करे, जीअं हिकिड़ो ॻोठु हूंदो आहे, चङा मुड़ुस वेही करे मसइले खे हिकिड़े कंहिं को बि थींदो आहे उनखे हल कंदा। ईअं रीजनल ऑर्गेनाइज़ेशन, ऐं असांजी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे सार्क, साउथ एशियन एसोसिएशन फॉर द रीजनल कोऑपरेशन। उहा इन लाइ त असांजे जेके बि ख़िते में आहिनि, असांजा साउथ एशिया जा मुल्क आहिनि, अफ़गानिस्तान समेत 8 मुल्क आहे, 7 मुल्क ॿिया, भूटान, मालदीव, नेपाल, बांग्लादेश, पाकिस्तान, इंडिया एंड अफ़गानिस्तान, जी सर, श्रीलंका, एग्ज़ैक्टली 8 मुल्क आहिनि जेके। हाणे इहा ऑर्गेनाइज़ेशन जुड़ी इन लाइ इन मसइले खे हल मसइला पाण में हल कयो, तिजारत कयो, तरक़ी कयो, प्रॉस्पेरिटी आणियो, हिन ख़िते में वञे इस्तेहकाम, हिकिड़ो स्टेबिलिटी आणियो। वाजपेयी त चई चुको त पाकिस्तान मज़बूत थींदो त इंडिया बि मज़बूत थींदो, पर हीउ चए उहो ई उन मुल्क जो वज़ीर आज़म जो जेको चए थो त जेकॾहिं थींदो त, पर कंदो केरु? करण वारा बि तव्हां हो, करण वारा बि तव्हां। त उन में हिकिड़ो ड्रॉबैक आहे सार्क जे चार्टर में, छो चार्टर आहे उन में आहे त पॉलिटिकल डिस्कशन न कई वेंदी, यानी कश्मीर इशू ते न ॻाल्हायो वेंदो, न त इंडिया जेको आहे विथड्रा कंदो, इंडिया टेबल ते ई न ईंदो, इन ऑर्गेनाइज़ेशन में पार्टिसिपेट ई न कंदो। ऐं हाणे बि ॾिठो न, शिंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन जॾहिं सॾाई वई, शिंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन, उन में उन्हनि भरपूर कोशिशि कई इंडिया वारनि त हीउ जेको इंसिडेंट थियो कश्मीर में, जेके 26 टूरिस्ट मारिया विया, उनजो इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻायो वञे, ऐं जंग जेकी आहे उनजो इल्ज़ाम बि पाकिस्तान ते लॻायो। पर इंडिया बुरी तरह नाकाम वियो, पंहिंजे जेको मौक़िफ़ पेश न करे सघियो, बल्कि शिंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइज़ेशन अञा पाकिस्तान जी फेवर करे वेठो, छो जो हक़ ते हुयो पाकिस्तान, जंग बि उन्हनि छेड़ी ऐं ड्रामो बि उन्हनि रचायो, फॉल्स फ्लैग ऑपरेशन बि उन्हनि शुरू कई ऐं कूड़ो इल्ज़ाम बि उन्हनि ई लॻायो। पर अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पंहिंजी जेको मुज़ाहिरो कयो ताक़त जो, या जेको जवाबी कार्रवाई कई, जेको डिफेंस में कई, आर्टिकल 51 तहत यूनाइटेड नेशन्स त असांजो सेल्फ डिफेंस जो हिकिड़ो हक़ आहे, त अहिड़ो सबक़ु सेखारे चुको जेके उनजा ख्वाब हुया उहे चकनाचूर थी विया सॼा इंडिया जा। इंडिया सम्झे पियो त आई एम अ रीजनल पावर, मां हिन ख़िते जो बादशाह आहियां, हिकु ताक़तवर मुल्क आहियां, हेजमोनिक मुंहिंजी पोज़ीशन आहे ऐं मुंहिंजी मोनोपोली आहे, ऐं चाइना को सा मुंहिंजी को बि यानी नज़र बि नथो विझी सघे। पर पाकिस्तान हुनखे अहिड़ो जवाबु ॾिनो जो हुनखे हाणे इनशाला आईंदा अहिड़ी ज़रूरत न कंदो। ऐं असांजे चीफ आर्मी बि कुझु ॾींहं अॻु बयानु ॾियो, जेका आईंदा ज़रूरत कयो त इन खां वधीक उनखे जेको आहे त मुंहुं ॾियणो पवंदो नाकामी जो, ऐं अहिड़ो कार्रवाई असरु कंदासीं जो सदियूं यादि कंदो। तंहिंजे करे ऑर्गेनाइज़ेशन्स मौजूदु, रीजनल ऑर्गेनाइज़ेशन्स, इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स मौजूदु आहिनि, पर हिन जे चार्टर में जेकी खोट आहे, जीअं सवेर चयूं ख़ामी आई आहे पॉलिटिकल डिस्कशन जी, ऐं उन खां अलावा जेकी आहिनि त मूं चवंदुसि त जेके थर्ड पार्टीज़ आहिनि, जंहिंमें ॿिया कंट्रीज़ आहिनि, जीअं चाइना आहे, पाकिस्तान जो जेको आहे त एलाइज़ आहे, दोस्त आहे, चवनि था त मोर हायर देन हिमालय, डीपर देन सी, जेको आहे असांजी जेको आहे दोस्ती आहे गहरी एतिरी। त हिकु इहो ॿियो
अमेरिका वरी इंडिया जो इलाही वेझो आहे पाकिस्तान जे बनस्बत, त ही मुल्क जेके पावरफुल आहिनि, स्टेट्स आहिनि ऐं नेबर्स कंट्रीज़ आहिनि ऐं सुपर पावर आहिनि, इहे मिली करे जेकॾहिं प्रेशराइज़ कनि पर सिंसियरली, शर्त इहा आहे त उहो सिंसियर हुजे, पर हिते सिंसियरिटी जी खोट आहे, पेटी इंट्रस्ट आहिनि, पॉलिटिकल इंट्रस्ट आहिनि, उन्हनि जा पंहिंजा रीजनल इशूज़ आहिनि, उन्हनि जा पंहिंजा रीजन्स में हिन ख़िते में जेके आहिनि त मुफ़ादात आहिनि, छो जो परमानेंट न दोस्त आहे न दुश्मन आहे, तव्हांजा जेके मुफ़ाद आहिनि उहे परमानेंट रहनि था इंटरनेशनल पॉलिटिक्स में। फॉरेन पॉलिसी में जीअं सवेर साईं फॉरेन पॉलिसी ॻाल्हि करे रहियो त हीअ उन्हनि जी इंट्रस्ट में न आहे। फॉरेन पॉलिसी में फॉरेन पॉलिसी उहो मौज़ू आहे जेको अखि छिंभ में चेंजिंग अचे थी, जंहिंजी जेकॾहिं अफ़गानिस्तान में अमेरिका में धमाको थियो 9/11 त अफ़गानिस्तान दोस्त हुयो त उहो दुश्मन थी वियो, पाकिस्तान जो दोस्त हुयो दुश्मन थी वियो, त मिनट में आवर्स में महीननि में या सालनि में पर उन्हनि जा इंट्रस्ट आहिनि, तंहिंजे करे उहे बि नथा चाहिनि, न का दिलचस्पी वठनि था। ऐं अमेरिका जो इंट्रस्ट आहे त इंडिया खे मां आशीर्वाद ॾींदो रहां ऐं उन खां हथ बि न कढां, प्रेशर बि कयां, ॾींदो रहां उनखे, जीअं हींअर ट्रम्प गवर्नमेंट 25% टैरिफ्स लॻाया आहिनि, पर हू इहो परमानेंट नथो लॻाए सघे, उनजा हिते मुफ़ादात आहिनि, इंडिया खे नथो छॾे सघे, छो जो मुफ़ादात इहे आहिनि त चाइना जे ख़िलाफ़ु हुनखे हिकिड़ी वॾी ताक़त तौरु इंडिया खे उभारणो आहे, उनजो जीअं उहो हिन ख़िते में मुक़ाबिलो करे सघे। ऐं ॿियो कश्मीर इशू जी जेका हल जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं या जेको इंडियन जो मौक़िफ़ आहे, त उन में जेको चाइना जी इन्वॉल्वमेंट आहे, जेको CPEC शुरू कयो आहे पाकिस्तान में, चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर, त उन्हनि जॾहिं कुझु साल पहिरीं फर्स्ट फेज़ त ख़तमु थी चुको आहे, हाणे सेकेंड फेज़ में असां दाख़िल थी चुका आहियूं इम्प्लीमेंटेशन में, त गिलगित बल्तिस्तान ताईं हीउ रोड वेंदो, जॾहिं उन इहा ॻाल्हि सिर्फ़ु छेड़ी कुझु साल 4-5 साल पहिरीं, त इंडिया वरी वावेला कई, छो जो हुनखे ख़तरो सिर्फ़ु कहिड़ो कश्मीर इशू जो हुयो, हुन चयो जेकर चाइना हेसिताईं रोड ठाहींदो हिते अची वेंदो, स्टेशन्स हुन जूं थींदियूं ऐं असां ते नज़र रखंदो, ऐं थी सघे थो सुभाणे इहो कश्मीर बि असांजे हथनि मां खसिजी वञे, छो जो हिकिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि न जेके असां डिप्लोमेसी में कंदा आहियूं, सबब ॿिया हूंदा आहिनि, राज़ ॿिया हूंदा आहिनि जेके ॿुधाए न वेंदा आहिनि, शइ हिकिड़ी नज़र ईंदी आहे, इंडिया खे इहे ख़दशा हुया त हीअ किथे चाइना अची इन्वॉल्वमेंट न करे ऐं हीअ असांजो हिसो बि खसिजी न वञे। अॻे ई लद्दाख में ॿिया जेके रीजन्स आहिनि उनजा कॉन्फ्लिक्ट्स हलंदा रहंदा चाइना ऐं इंडिया जा, ऐं चाइना सां इंडिया त को मुक़ाबिलो करे। एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चयो। अच्छा, असां जेको आहे सो विच में जेके गेप्स आहिनि उन्हनि ते बि इमरान साहब ॾाढे सुठे तरीक़े सां ॻाल्हायो, या पॉलिसीज़ कीअं हुजणु खपनि ॾाढे सुठे तरीक़े सां ॻाल्हायो, हल कीअं निकिरणु खपनि, ॾाढो वाज़े ॾाढो सादनि लफ़्ज़नि में उन्हनि बयानु कयो ऐं सम्झाइण जी कोशिशि कई। तनवीर साहब जी तरफ़ अॻियां वधूं था, ऐं असां ॾिसो आम माण्हू हिकिड़ो बयानु करे रहियो हूंदो आहे न कश्मीरी जो दर्द, उन्हनि ते थींदड़ ज़ुल्म, पर वो असां उन शइ खे उन तरीक़े सां महसूस नथा करे सघूं। तनवीर साहब, जिस पे गुजरती है ना, कहते हैं उसी को मालूम होता है कि वो दर्द क्या है। मैं चाहूँगी थोड़ा आप डीपली इस पे बात करें कि वहाँ पे जैसे उनके हकूक़ हैं उनसे उनको दस्तबरदार होना पड़ रहा है, आप अपनी आवाज़ दुनिया को नहीं बता सकते, आपके पास इंटरनेट नहीं है, आप दुनिया के साथ राब्ते में नहीं है, ये कितना बड़ा जुल्म है इस दौर में, इस सदी में। देखें, इस वक्त तो हम इस पर काफ़ी डिबेट कर चुके हैं और ये बता चुके हैं कि मुख्तलिफ तरीक़ों से उसने वैली में इंडिया ने उनके जो बेसिक राइट्स थे, जो ह्यूमन राइट्स थे, उसको बिल्कुल ख़त्म कर दिया। बिल्कुल ही खत्म। बाहर की दुनिया से उन लोगों का राब्ता नहीं है, ठीक है, रोज़गार नहीं है, खाने पीने की उनके पास चीज़ें नहीं है, एजुकेशन नहीं है और बहुत सारी चीज़ें उनके पास नहीं है। आज जो हम ये दिन मना रहे हैं ना, उसको मनाने का, सेलिब्रेट करने का मकसद भी है कि उनके बिहाफ पर, उनकी गैर मौजूदगी में उनकी जो आवाज़ को हम इंटरनेशनल फोरम पर लेके जाएं कि देखिए कश्मीरियों के साथ क्या जुल्म हो रहा है, कॉन्स्टिट्यूशन वाइज क्या जुल्म हो रहा है उनके साथ, ठीक है जी, एजुकेशन में उनके साथ क्या जुल्म हो रहा है। जाहिर है एक आदमी कितना टॉलरेट करेगा, एक दिन, 2 दिन, 3 दिन, अब सालों हो गए इस चीज़ को और सालों से वैली के जो हालात हैं वो ख़राब हैं। मैं एक बात ये कहता हूँ कि इंडिया जो है ना, उसको थोड़े से होश के नाखून लेना चाहिए और उसको सोचना चाहिए कि वो जो सोच रहा है ना कि जिस तरीके से मैं इनके राइट्स को दबा के रखूंगा और इनको जो है वो किसी भी किस्म की फैसिलिटीज नहीं दूंगा, तो याद रखें, एक और बात मैं बता दूं आपको तारीख की, कि ये हमारा जो सब कॉन्टिनेंट है ना, ये कभी एक मुल्क नहीं रहा है। आज 3 मुल्क हो चुके हैं, ये 3 मुल्क हो चुके हैं और इन तीनों मुल्कों को अगर और से देखें तो इसके पीछे खास तौर पर पाकिस्तान और बांग्लादेश देखें ना, इन दोनों की क्रिएशन के पीछे एक लफ्ज है इनजस्टिस, ठीक है, दोनों जो है ना इनजस्टिस इसके पीछे,
हमने जो अंग्रेजों से आज़ादी ली उसके पीछे भी यही था, इस्तेसाल और इनजस्टिस। अब इंडिया वही पॉलिसी जो अंग्रेजों से उसने आज़ादी ली, हमने आज़ादी ली, ठीक है, बांग्लादेश बन गया, वही पॉलिसी जो है वो इनजस्टिस की उनके साथ अप्लाई कर रहा है, कश्मीरियों के साथ, ठीक है जी। आज़ादी तो उनका मुकद्दर है, ये तो बिल्कुल डेफिनेट है। आज, हाँ, आज नहीं तो कल, आज अगर डार्क नाइट है या कहना चाहिए कि स्याह रात है ना, तो कल एक रोशन सुबह भी होगी, ठीक है, और उनको वो जो उनके राइट्स है ना मिलेंगे। लेकिन मैं ये कहता हूं कि इंडिया को होश के नाखून लेना चाहिए, उसको बैठना चाहिए, उसको इस बात का डर है इंडिया को कि अगर मैंने कश्मीरियों को आज़ादी दी तो शायद जो है वो बहुत सारी चीज़ें मेरे हाथ से निकल जाएंगी, या इंडिया के अंदर और बहुत सारे जो है ना, कहना चाहिए कि सेपरेशंस की मूवमेंट को, खास तौर पर सिखों की जो मूवमेंट है उसको बहुत ज़्यादा ऑक्सीजन मिल जाएगी। लेकिन ऐसी बात नहीं है। देखें, सिख हमारे बॉर्डर के साथ मिले हुए हैं और इंडिया में रहते हुए भी उनको पूरा हमने रिलीजियस फ्रीडम दिया हुआ है। वो करतारपुर हो या ननकाना साहब हो, कहाँ XYZ, वो फ्रीली, हालांकि इंडिया से हमारे कितने हालात सख्त होते हैं, लेकिन कभी भी हमने रिलीजियसली या और मुख्तलिफ अंदाज से सिखों को नहीं रोका, उनकी परफॉर्मेंस की पूरी हमने उनको इजाजत दी हुई है। लेकिन इसी चीज को हम कश्मीर के अंदर देखेंगे तो उन्होंने उनकी मूवमेंट को बिल्कुल बंद करके रखा हुआ है। पहले बस के जरिए आजाद कश्मीर और मकबूजा कश्मीर के अंदर ये बस सर्विस शुरू हुई थी, लोग जाते थे, क्योंकि फैमिलियां बढ़ गई हैं, फैमिलियां बढ़ गई हैं, आधी फैमिली उधर है और आधी फैमिलियां इधर है। मुझे बताइए, अब कम्युनिकेशन भी नहीं है, कोई राब्ता नहीं है, तो उनके दिल पर क्या गुजरेगी। तो इंडिया जो है ना, वो भले भूल जाए, इसको भले कितना टाइम लगे, लेकिन एक ना एक दिन वहां आजादी की शमा रोशन होगी, सुबह होगी, और उन कश्मीरियों को जो है इंशाअल्लाह ताला आज़ादी भी मिलेगी। उनके जो राइट्स हैं, अब वो किस सूरत में होगी, कैसे होगी, ये तो मुझे पता नहीं है, लेकिन इसकी वजह ये है कि अब इंटरनेशनल जो पावर्स है ना, वो भी जो है ना इस खित्ते में इन्वॉल्व हो गए, ठीक है। इधर चाइना है, इधर ईरान है, इधर इंडिया है, इधर पाकिस्तान है, क्योंकि देखिए अमेरिका के इस एरिया के अंदर जो इंटरेस्ट है ना, वो ये कि उसको एक बेस चाहिए, एक बेस चाहिए जहां पर वो बैठकर जो है ना इस सारे रीजन को लुक आफ्टर करता रहे, देखता रहे, उसके कहना चाहिए इंटरेस्ट के लिए लोग काम करते रहे। अब इंडिया जो है ना, वो मिनट के अंदर अपनी पॉलिसीज तब्दील करता है। कभी वो पाकिस्तान के साथ शेक हैंड करने की बात करता है, तो कभी अमेरिका के साथ बात कर, और ये मैं कहता हूँ ये जो जंग हुई है ना, इस जंग को अगर गौर से देखें तो लगी तो ये जंग पाकिस्तान की और इंडिया के दरमियान है, लेकिन अगर गौर से देखें तो इसके पीछे भी एक इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी थी, साजिश थी, दोनों मुल्कों को लड़ाया गया बाकायदा ये वाकया करके, क्योंकि हमारे पड़ोस में जो ईरान है ना, देखिए हमारी जंग रुकते ही वहां जंग हो गई, ठीक है। तो इसमें बहुत सारे ऐसे इश्यूज हैं कि बात जो है ना पाकिस्तान और चाइना पर आके खत्म होती है कि इन दोनों को पावरलेस करना है, इनके दरमियान जो तिजारत का बढ़ाव हो रहा है, इसको जो ना वो सीपैक जो बन रहा है उसको भी रोकना है। क्यों कि अमेरिका नहीं चाहता कि इस एरिया के अंदर कोई ऐसी पावर खड़ी हो जाए जो अमेरिका को जवाब दे। तो हम देखें कि दोनों मुल्कों के दरमियान ये इशू है, दोनों मुल्कों को बैठना चाहिए, हम तो तैयार हैं लेकिन वो तैयार नहीं है। बिल्कुल बिल्कुल। अच्छा इमरान साहब, जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त ठीकु आहे असां त थियासीं वञी थर्ड पार्टी, पर कश्मीर जे आम माण्हू खां, आम ॿार खां, उतां जी पोहित औरत खां, उतां जे बच्चे खां पुछणु खपे त आख़िर उन्हनि जो डिसीजन छा आहे। त इन पॉइंट ते आख़िर कॾहिं, इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। बिल्कुलु सुवाल इहो आहे, बेसिक सुवाल इहो आहे त हक़ उन्हनि खे ॾियणा आहिनि, उन्हनि खे ॾिना वञनि, पर असां ॾिसूं था माउरनि जूं झोलियूं ख़ाली रोज़ थियनि पियूं, उन्हनि बच्चनि जो ॿारनि जो मुंहुं नथो ॾिसी सघिजे, उन्हनि जो अखियूं नथियूं ॾिसी सघजनि। एग्ज़ैक्टली। सो उन्हनि जो राइट आहे, जीअं सवेरे ॻाल्हि बेसिक तव्हांजा राइट्स आहे, तव्हांजे जीअण जो, तव्हांखे घर हुजे, तव्हांजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़रे, इहे बेसिक राइट्स आहिनि। पर हाणे जेसि ताईं इंडिया न चाहींदो, इंडियन गवर्नमेंट न चाहींदी, तेसी ताईं त मुमकिन नथो लॻे। पर साईं हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जेका राति आहे त सुबुह बि थींदी, सिज ज़रूरु उभरंदो। जी बिल्कुलु। ऐं इनशाअल्लाह उहो ॾींहुं परे नाहे, ईंदो, पर उन में असांजे लीडर्स खे जीअं सवेर चयोसीं त उन्हनि खे सोच सिधी करणी पवंदी। बरबिरत हिकिड़ो मूं किताबु पढ़ी रहियो त वाई मेन बिकम द रिबेलियन, माण्हू बाग़ी छो थींदा। बाग़ी तॾहिं थींदा जॾहिं उन्हनि जे हक़ूक़नि ते धाड़ो हयो वेंदो, उन्हनि खे हक़नि खे खसियो वेंदो, उन्हनि खे चीभाटियो वेंदो, उन्हनि खे कुचलियो वेंदो या उन्हनि जे ते कब्ज़ो कयो वेंदो।
ही सभु ॻाल्हियूं इंडिया में मौजूदु आहिनि, इंडियन लीडर्स में, अवाम में न, लीडर्स में मौजूदु लीडर्स में माण्हू त इन में असांखे ज़रूरत आहे CBM जी, CBM कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजरमेंट जी, ऐं कॉन्फिडेंट ठहण में साल लॻंदा आहिनि, टुरण में पल लॻंदा आहिनि। चवंदा आहिनि कंहिंजो एतमाद विञाइणो हुजे 2 पल काफ़ी आहे, पर हिते त 78 साल जी ॻाल्हि हली रही आहे आज़ादी खां पोइ जी, ख़ासि तौर उन खां पहिरीं बि मुख़्तलिफ़ कहाणियूं ऐं तारीख़ आहे वॾी हिन जी। पर असां इंडिया पाकिस्तान जे आज़ादु थियण खां पोइ जी ॻाल्हि करे त हीअ स्याह राहत आहे जेकी 78 सालनि जी अञा न पई खुटे, सिज अञा नज़र न पियो अचे, ऑलवेज होप एट द एंड ऑफ द टनल, हमेशह गार जे में आख़िर तो ई असांखे रोशनी जी किरण जी उमेद ज़रूरु रखबी आहे। त उहे कश्मीरी माउरूं भेनरूं ॿार न्यू जनरेशन्स उहे उमेद रखनि था इंशाअल्लाह उहो ॾींहुं ईंदो, पर उहो तॾहिं ईंदो जॾहिं असांजा लीडर साहिबान चाहींदा, मुख़्तलिफ़ ताक़तूं चाहींदियूं ऐं जेको आहे त जेको ऑर्गेनाइज़ेशन्स उहे चाहींदियूं, उन्हनि खे प्रेशर वेंदा, तॾहिं ई आज़ादी उन्हनि खे मुमकिन आहे। सो असां त उमेद कयूं था ऐं पाकिस्तानी हर ॿार बचो जेको आहे हीअ ॾींहुं मल्हाए थो ऐं उन सां हमदर्दी ज़ाहिर करे दुनिया जो हर मुस्लमान, कश्मीरियुनि लाइ ऐं फ़लस्तीन लाइ, हर इंसान, बिल्कुलु एग्ज़ैक्टली, जंहिंखे सही ॼाण आहे त बाक़ी मिसगाइड कयो वञे थो जीअं इंडिया तरफ़ां। ऐं ॾिसो त उते कश्मीर में न इन फैक्टर जे करे इंडिया दुश्मनी केतिरे इन जी नफ़रत ॾिसो, कूड़ा ड्रामा करे रचाए माण्हू मारे कश्मीर में ई, इल्ज़ाम पाकिस्तान ते हणी, ऐं इवन बलोचिस्तान में सरहद में जी लाइव कॉलर आहिनि, कॉल रिसीव करे उनखां पोइ ब्रेक की तरफ वधणो आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम ताहिरा, कैसी हैं आप? यहिया बात कर रहा हूँ कराची से। जी मैं आपको वेलकम कहती हूँ, मैं चाहूंगी कि आप अपना तारुफ करवाएं, अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? जी मेरा नाम याहिया है और मैं कल भी मैंने कॉल की थी, पहली दफा आपके प्रोग्राम में मैंने बताया था कि मैं रेगुलर कॉलर हूँ तमाम टीवी शोज का, अल्हम्दुलिल्लाह। तो गुज़श्ता 17 साल के आपका प्रोग्राम है। कश्मीर के बारे में दोनों मेहमानों को पहले सलाम हो। देखिए बात ये, कश्मीर का जो कहते हैं ना, कश्मीर एक अटूट अंग है पाकिस्तान का, इसमें कोई शक नहीं है। लेकिन अब मेरे ख्याल में इस दफा जो हमारी हुकूमत ने जो मौकफ लिया हुआ है, और स्पेशली हमारी आर्मी चीफ ने बिल्कुल डो टॉक उन्होंने कहा है, कश्मीर कभी हमसे जुदा नहीं कर सकते, कश्मीर की आज़ादी, हम ये नहीं चाहते कश्मीर हमारे साथ शामिल है, लेकिन कश्मीर को आज़ाद करना हम पर फर्ज है। और मैं, क्योंकि प्रोफेसर साहब भी बैठे हुए, मेरा ये तारीख के आदमी माशाल्लाह, जाहिर है बगैर तारीख के कोई भी तज्जिया नहीं कर सकता अच्छी तरह। तो मेरा सवाल ये है कि क्योंकि एक कबील जिद्दोजहद है कश्मीरियों की, लोगों ने लाखों जाने भी दिए हैं, और हमारे जो है, लेकिन हमारे मुसलमान कंट्रीज के अंदर प्रॉब्लम ये है कि जैसे OIC है, तो इन्होंने किसी भी जगह कोई बहुत बड़े पैमाने पे कश्मीर के लिए कोई बात नहीं की, जबकि भुट्टो साहब ने, बेनजीर ने बहुत कोशिश की थी। लेकिन इंटरनेशनली अगर देखा जाए, OIC वगैरह ने कोई ऐसा बहुत बड़ा इकदाम नहीं किया, जिसकी वजह से हिंदुस्तान आगे तक बढ़ता गया और वहां जाके ऐसे ऐसे लॉस बना दी कि अब उनके पूरे कब्जे में कश्मीर आ चुका है। मेरा इनसे सवाल ये है कि आप क्या समझते हैं कि इस जिद्दोजहद आज़ादी को तेज बनाने के लिए और इसको कश्मीर को आज़ादी दिलाने के लिए जो मुसलमान अमीर तरीन कंट्रीज हैं, जिनके पास इन्फ्लुएंस है, वो क्या किरदार अदा कर सकते हैं और क्या किरदार अदा नहीं कर रहे, जिसकी वजह से वो नहीं हो पा रहा। और आपके प्रोग्राम के तवज्जुह से मैं ये बात कहूंगा, देखें आज की पोजीशन पाकिस्तान की माशाल्लाह बहुत अच्छी है, और आज इंडिया की डिप्लोमेसी फेल हो चुकी है और पाकिस्तान की डिप्लोमेसी कामयाब हो चुकी है, और इस डिप्लोमेसी के नतीजे में मुझे उम्मीद है कि कश्मीर का जो है ना हमारा मौक़िफ़ आगे बढ़ेगा। जी बहुत शुक्रिया, यही बहुत शुक्रिया इंशाल्लाह जी, बड़ी खूबसूरत आपने बात की और सवाल भी आपके दोनों बहुत अच्छे हैं, मैं ज़रूर इनको इंक्लूड करूँगी प्रोग्राम में। पर नाज़रीन वक्त थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, पहिरीं ब्रेक वठूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था सुबह मेहरान। सड़न के ॿीहर भली कार चऊं था, अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में अॼु ख़ूबसूरत वादी कश्मीर जी ॻाल्हि हले पई प्रोग्राम में। यौम इस्तेहसाल अॼु पाकिस्तान में मल्हायो वञे पियो, पर सिर्फ़ु पाकिस्तान में न, पूरी दुनिया में 5 ऑगस्ट असां ॾिसंदा आहियूं त मुख़्तलिफ़ ख़ितनि में मुख़्तलिफ़ जॻह ते रैलियूं ऐं माण्हू जेको आहे सो हिकिड़ो एहतिजाज पुर एहतिजाज माण्हू हूंदा आहिनि। ऐं सिर्फ़ु असां जेको आहे सो कश्मीर जी ॻाल्हि नथा करियूं, पर इवन इंडिया बि, उते जी आम आवाम बि कश्मीर जो आवाज़ बणिजंदी आहे त हितां जे ज़ुल्म खे हाणे जेको आहे सो
बंदि कयो वञे। कश्मीर में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॼु जे ॾींहं खे हिकिड़ो जेको आहे सो उतां जी आम आवाम ॻाल्हाए थी, पर उहा आवाज़ दुनिया ताईं कीअं वञे थो उन ते त असां ॻाल्हाए ई चुका आहियूं। ब्लैक डे जंहिंखे जे ॾींहं ते पाण कंसीडर करियूं था योम इस्तेहसाल। अच्छा तनवीर साहब, यहिया का सवाल बड़ा अच्छा था, आपने भी सवाल सुना कि दुनिया के वो मुसलमान ममालिक जिनके पास ताकतें मौजूद हैं और बड़े पैमाने पे उनका क्या किरदार है? देखें, मुसलमानों की जो सबसे बड़ी ऑर्गेनाइजेशन है ना OIC, ठीक है जी, वो है तो कायम लेकिन वो इतनी एक्टिव नहीं है। बहुत सारे इश्यूज ऐसे हैं, उसका काम जो है ना और रोल बिल्कुल 0/0 है, ठीक है जी। लेकिन क्या करें, कुछ ना होने से होना बेहतर होता है। हमारे पास एक प्लेटफार्म तो है, और अगर याया साहब देख रहे हैं प्रोग्राम तो मैं एक बात कह दूं कि एक हफ्ते के अंदर ये मसला हल हो सकता है। अगर हमारे अरब ममालिक चाहें ना, ये कश्मीर का इशू एक हफ्ते में हल हो जाएगा। कैसे कि वहाँ पर वो ऐलान कर दें अपने मुल्कों में कि सारे इंडियंस को डिपोर्ट किया जा रहा है, कोई नौकरी नहीं है उनके लिए, कोई सर्विसेज नहीं है उनके लिए, और किसी किस्म की कोई एक्टिविटीज़ नहीं है, सबको डिपोर्ट किया जा रहा है, और इंडिया कश्मीर का मसला पाकिस्तान के साथ बैठ के हल करे। एक हफ्ता नहीं, उनको 6 महीने का टाइम दे दें। अगर इंडिया ना घुटने टेक दे तो मुझे कहिएगा, क्योंकि एक बहुत बड़ी मेजॉरिटी इंडियंस की जो ना अरब कंट्रीज में काम कर रही है डिफरेंट पोस्ट पर, और जब वहाँ से उनको वो डिपोर्ट कर देंगे तो 1 मिनट के अंदर इंडिया की जो इकनॉमी ना कोलैप्स कर जाएगी। तो मैं अगर होता तो मैं तो इस चीज़ को बिल्कुल क्या ना अप्लाई करता, इस चीज़ को कि कर लेता। लेकिन सवाल ये पैदा होता कि वो जो हमारे बड़े हैं, जो अमीर मुल्क हैं, जो ऑयल रिसोर्सेज के मालिक हैं, उनके पास इतनी फुर्सत नहीं है कि वो मुसलमानों के मसाइल को इस तरह से देखें। ठीक है ना, अगर मेरे पेट में दर्द है तो गोली भी मुझे ही खानी है। लेकिन हम पाकिस्तानी जो है ना, बताएं क्या है, हम क्योंकि एक आइडियोलॉजिकल कंट्री है, हमारी बुनियाद जो है ना वो इस्लाम पर है, तो हम ये कहते हैं कि दुनिया में जहां जहां भाई मुसलमान है ना वो हमारे भाई हैं, कि उनकी अगर आंख में भी दर्द है ना तो वो दर्द उनका नहीं है, वो दर्द हमारा है। अनफॉर्चुनेटली बाकी मुल्कों के अंदर एक्सेप्ट 1 और 2 कंट्रीज के ये कहना चाहिए कि जज्बा नहीं है मुसलमानों के अंदर, वरना कश्मीर का मसला कोई है। हम 58 कंट्रीज हैं जो इस वक्त ऑन बोर्ड हैं OIC पर, ठीक है, इंडिया अकेला है जी, ठीक है, अकेला। हम चाहें तो मिलकर उसको चारों तरफ से, फिर क्या अमेरिका और क्या बहुत सारे उसके अलायंस, कुछ भी नहीं कर सकते हमारा। एक जमाने में इंडिया का फुल स्ट्रॉन्ग सपोर्टर था रशिया, लेकिन रशिया जब टूटने के बाद उसने इंडिया की डिप्लोमेसी देखी और देखा कि ये तो मिड में अमेरिका की तरफ और मिड में हमारी तरफ होते हैं। तो आज देखें जो पहले रिलेशन थे इंडिया के और रशिया के वो नहीं है। हमने रशिया से शेक हैंड किया क्योंकि वहां जो कम्युनिस्ट ब्लॉक था उससे कुछ हमारी रिजर्वेशंस थी वो खत्म हो चुकी है। अब दुनिया जो है ना एक ग्लोबल विलेज है, तो हम ये चाहते हैं कि अगर अरब कंट्रीज या वो मुल्क जो हम रिच हैं, ठीक है जी, वो चाहें तो बैठकर इंडिया को एक दिन ऑन बोर्ड कर सकते हैं और कह सकते हैं कि आप इसको आजादी दें, वरना हम आपसे ट्रेड के, एम्प्लॉयमेंट के, एक्स वाई जितने रिलेशंस हैं हम आपसे डिस्कनेक्ट करते हैं। इंडिया क्या, इंडिया का तो बाप भी मानेगा, लेकिन अनफॉर्चुनेटली कि वो इस तरह से कोई हमारा प्लेटफॉर्म तो है, लेकिन कोई ऐसी माना कि इस दौर के अंदर पाकिस्तान ने जंग के बाद अपने आप को पूरी दुनिया के अंदर स्टेबल किया, एक नाम बनाया, ठीक है जी, डिफेंस के हवाले से, फॉरेन पॉलिसी के हवाले से, अपनी पॉलिसीज की वजह से पाकिस्तान का इस वक्त मोरल पूरी दुनिया में अप हुआ है। पाकिस्तान की बात को सुना जा रहा है। जैसे साई ने शंघाई कॉन्फ्रेंस की बात की, उसके अंदर भी इंडिया जो था ना कुछ चीज़ों को उसके एजेंडे में या उसका कहना चाहिए कि एलामिया के अंदर डिक्लेरेशन में कुछ चीज़ें ऐड करना चाहता था, उन्होंने ऐड नहीं की। और पाकिस्तान की जो बातें थी वो सारी की सारी कि नहीं, ये आप इल्ज़ाम लगा रहे हैं। पाकिस्तान में जो भी कुछ होता है ना, हमारे पास प्रूव है, उसके पीछे इंडिया की कॉन्स्पिरेसी साजिश कह लें, ये सारी होती हैं। और वहां जो भी कुछ होता है ना वो अब तक प्रूव नहीं। हमने यही कहा कि अगर चलो ये वाकया हुआ है तो आप प्रूफ दें, सबूत दें, हम उसको मानते हैं। वो सबूत भी नहीं देता, उसका काम सिर्फ यह है धोखा धोखा धोखा, ठीक है। वो कश्मीरियों को भी धोखा दे रहा है। लेकिन मैं तो एक बात कहता हूँ कि इकबाल का जो एक खुतबा है ना, बल्कि हम इसको तो खुतबे को छोड़ते हैं, बल्कि यूँ देखते हैं कि पूरी दुनिया में जितने रेवोल्यूशंस, इनकलाबात आए ना, अलावा 1 या 2 के, उन तमाम इनकलाबात के पीछे एक ही चीज़ थी और वो थी रोटी। बिल्कुल, वो रशिया का हो, फ्रांस का हो
या और इलाकों के जो है ना बड़ी बड़ी आज़ादी, इंडिया में आहिस्ता आहिस्ता अब रोटी जो है ख़त्म हो रही है जी। और एक वक्त वो आने वाला है कि उनको अपनी जान बचाना ना थोड़ा सा मुश्किल हो जाएगा। देखिएगा इंडिया या तो उनको राइट्स दे, यहाँ बहुत ज्यादा क्राइसिस हैं, बहुत ज्यादा क्राइसिस, बहुत ज्यादा उनका जो लिविंग स्टैंडर्ड है, लाइफ स्टाइल है, हमसे बहुत बहुत दूर है। बिल्कुल बिल्कुल बहुत दूर है, क्योंकि अब तो आप सैटेलाइट के जरिए, व्हाट्सएप के जरिए मुख्तलिफ वहां की जिंदगी को हम देख सकते हैं। क्योंकि मेरे फादर का ताल्लुक अलीगढ़ से था, वो आए थे, तो अब हमारे रिलेटिव है, तो हमारी उनसे व्हाट्सएप पे बात होती रहती है। वो आज भी बहुत पीछे हमसे। ॿी ॻाल्हि त व्यूअर्स, जॾहिं असां मतिलबु आम माण्हू असां वटि को बि व्लॉगिंग करे सघे थो, असांजा इशूज़ जेको आहे सो उन्हनि खे दुनिया ताईं पहुचाए सघे थो, माण्हुनि खे ॿुधाए सघे त सिंध में इन तरह जो मसइलो आहे, बलोचिस्तान में, KPK में और पंजाब में इन तरह जा इशूज़ आहिनि। पर त उतां जो जेके इशूज़ जिन खे उतां जी हुकूमत दॿाइणु चाहींदी आहे ऐं को इन्फ्लुएंसर उन्हनि खे उथारणु चाहींदो आहे त उनखे बि उते जेको आहे सो हिकिड़ी वार्निंग ॾिनी वेंदी आहे, उनखे बि चवंदा आहियूं न कटघरे में आंदो वेंदो आहे, उन खां बि सवालात कया वेंदा आहिनि। त उतां जी सिचुएशन कुझु इन तरह आहे ऐं उतां जी जेके हालात आहिनि उहे पाकिस्तान जा 100 दफ़ा छा असां अञा वधीक चई सघूं था पाकिस्तान जा हालात बहितर आहिनि। अच्छा सर, असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं न 5 ऑगस्ट जी, हर साल पाकिस्तान जेको आहे सो कश्मीरियुनि जो आवाज़ु बणिजे थो ऐं पाण चवंदा आहियूं त कश्मीर असांजी शहर खां बि असां हुनखे पंहिंजो प्यारो दोस्त सम्झंदा आहियूं या रीढ़ जी हॾी चऊं था। त ही दुनिया ताईं पोइ ही मैसेज कीअं थो वञे? हर साल पाण सेलिब्रेट त करियूं था ऐं जीअं यहिया कॉलर शामिल थिया, उन्हनि चयो पाकिस्तान जा हिन दफ़े हालात बि कुझु असांजा सुठा आहिनि, सो असांजो रोल कीअं आहे? बिल्कुलु बिल्कुलु मीडिया ई आहे, डिजिटलाइज़ेशन आहे, सोशल मीडिया आहे। त पर सोशल मीडिया ते तव्हां रखो छा था? जीअं कॉन्फ्रेंसिस आहिनि, हीअ सुबुह मेराट प्रोग्राम में ॻाल्हाए रहिया आहियूं, हीअ दुनिया ताईं मैसेज वञे पियो, वर्कशॉप्स आहिनि, प्रोटेस्ट आहिनि, प्रोसेशन्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ यानी तरीक़ा आहिनि। ॿियो तव्हां हुन जा झंडा लहरायो था, बैनर्स खणो पिया, दुनिया खे हिकिड़ो मैसेज आहे यकजहती थो, त इहे आहिनि। ॿियो जेको साईं कॉलर ॻाल्हि कई, मोहम्मद जया नालो आहे थिए हुयसि, त चीफ आर्मी जीअं चयो आहे त असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां कश्मीर खे फ़तह कयूं। छा त कश्मीरी अवाम त जेको आहे मज़लूम आहे, बिल्कुलु मासूम आहे, न उन्हनि वटि एटम बम आहे, न बंदूक आहे, न को टैंक आहे, न हथियार आहे, ऐं इंडिया वटि सभु कुझु आहे। त हू आख़िर केसि ताईं ज़ुल्म बि सहंदा ऐं उन्हनि खां पोइ विन कीअं करे सघनि था, पंहिंजा जेके राइट्स आहिनि कीअं वठी सघनि था। ऐं इंडियन गवर्नमेंट त बिल्कुलु तयारु ई न आहे। जीअं साईं ॻाल्हि दोखो हर कंहिं सां कनि पिया, बिल्कुलु उहो डिसीव थिया क़ाइमु। हींअर त उन्हनि इंडिया वारनि ईरान खे बि डिसीव कयो आहे। जेको इसराइल सां जंग लॻी त उन्हनि जा जासूस मौजूदु हुआ, उते लैपटॉप्स जासूस निज़ाम सॼो मौजूदु हुयो, इसराइली एजेंट्स मौजूदु हुया। हालांकि ईरान उन्हनि खे जॻह ॾिनी चाबार पोर्ट ठाहिण लाइ, त उनजी आवड़ में हा इहो माना डिसीव आहे हिकिड़े क़िस्म जो। त चीफ आर्मी इहो ई चए थो त असां ई उन्हनि जी सपोर्ट कंदासीं, असां ई उन्हनि जी ताक़त बणिबऊं, असां ई उन्हनि जो डिफेंड करे सघूं था, छो जो बाक़ी न त हू त चिबाड़जी वेंदा ऐं ईअं उन्हनि ते ज़ुल्म हलंदो रहंदो। तंहिं करे चीफ आर्मी जो आहे। बाक़ी जेतिरे क़दुरु OIC जी ॻाल्हि आहे त OIC हिकिड़ी इन्फ्लुएंशियल आहे 58 वाक़ई मुल्क आहिनि, पर ॻाल्हि आहे वरी बि अचे थी सिंसियरिटी जी। त साईं जीअं ॻाल्हि कई त इंडियन हर जॻह ते, दुनिया में हर जॻह ते बिल्कुलु मौजूदु आहिनि। इंडियन वॾे पैमाने ते जॉब्स कनि पिया, मुख़्तलिफ़ यानी फैक्ट्रीज़ में, यूनिवर्सिटीज़ में, इकोनॉमिकली इवन। त उन्हनि जे बेदख़ल करणु करे सघनि था, पर इहो आसान बि न आहे वरी, छो जो उनजे पुठियां वरी उन्हनि जे ख़िलाफ़ बि एक्शन थींदियूं। तंहिंजे करे इहो क़दम नथा खणनि। आहे त आसान बिल्कुलु, पर उन्हनि जे ख़िलाफ़ जेके इक़दामात थींदा ॿियनि मुल्कनि तरफ़ां, जेको हिन जा इलाही आहिनि इंडिया जे तरफ़ां जा, उहे बर्दाश्त शायदि न करे सघनि। सऊदी अरबिया या UAE आहे, कतर आहे, ॿिया मुल्क आहिनि जेके अमेरिकन एलाइज़ रहा आहे। इमरान साहब वधीक वक़्त जो घड़ियो मूंखे इजाज़त न पई ॾियनि ऐं काफ़ी सुठो असांजो डिस्कशन हलियो आहे। मां चाहींदसि त तव्हांजे तरफ़ खां मैसेज असांजे व्यूअर्स ताईं पहुचे। मैसेज इहो आहे, असां कश्मीरी भाउरनि सां हमेशह गॾु आहियूं ऐं पाकिस्तान गॾु आहे ऐं असांखे उमेदु आहे त इनशाअल्लाह सिज जूं किरणूं सुबुह जल्दी थींदी। उहो टाइम परे न आहे। असांजी हींअर आर्मी पुरजोश आहे, पाकिस्तान मज़बूत आहे, पाकिस्तान डिप्लोमेसी में, प्रोपेगेंडा में कामयाबु वियो आहे ऐं ताक़त रखे थो फिज़िकली इवन स्ट्रक्चर बि। ऐं असां कश्मीरी भाउरनि सां गॾु आहियूं ऐं असांजे हर फ़र्द खे, पाकिस्तानी ॿार बचे खे हीउ जेको आहे त उन्हनि सां गॾु बीहणु खपे
ऐं गॾु आहिनि। बिल्कुलु तमामु ज़बरदस्त, ॾाढो सुठो इमरान साहब तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। तनवीर सिद्दीकी साहब, क्या मैसेज होगा आपका? मेरा मैसेज यही है कि हम कल भी उनके साथ थे, आज भी हैं, कल भी उनके साथ रहेंगे। जब तक उनको आज़ादी नहीं मिल जाती, जब तक उनको हुकूक नहीं मिल जाते, हम दुनिया के हर प्लेटफार्म पर उनके लिए आवाज़ को बुलंद करेंगे, हर डोर को नॉक करेंगे, क्योंकि मुस्तकिल आप डोर को नॉक करेंगे तो एक न एक दिन दरवाज़ा ज़रूर खुलेगा और वो दरवाज़ा उनकी आज़ादी का होगा इंशाल्लाह। बिल्कुल, इंशाल्लाह इंशाल्लाह। बहुत खूबसूरत आपका मैसेज। बहुत शुक्रगुज़ार हूँ दोनों प्रोफेसर्स की, आपने टाइम दिया, तव्हां वक़्तु ॾिनो ऐं तव्हांजी मौजूदगी में हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम तमामु व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं। व्यूवर्स मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो। वेंदे वेंदे लास्ट में हिकिड़ी ज़ुल्म जी तारीख़ सां रिलेटेड डॉक्यूमेंट्री आहे, उहा तव्हांखे ॾेखारींदासीं, असां बि उनखे ॾिसंदासीं। मूंखे ॾींदो इजाज़त, अल्लाह निगहबान।